बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सब बहरान में आऊं या तहांजी मेज़बान तेरी वाण नाज़रीन के पंहिंजे सुबुह जो आगाज़ अल्लाह साईं जी ज़िक्र क़ुरान पाक जी तलावत सां कयो हूंदो। छो त जीअं जेतिरो पंहिंजे रब खे यादि कंदासीं ओतिरो ई असांखे रूह खे सुकून बि मिलंदो ऐं असांजे हर कम में आसानी बि थींदी। त कोशिशि कंदा कयो त पंहिंजे रब खे यादि करे पंहिंजे सुबुह जो आगाज़ कंदा कयो। उहे बि सॼे ॾींहं में पंहिंजे रब खे यादि करण असां लाइ जीअं मूं चयो हमेशह चयो त एतिरा टफ टाइम असांजी पंहिंजी लाइफ में गुज़रंदा आहिनि। ख़ासि तौर ते हाणे जीअं गर्मी जो सीज़न स्टार्ट थींदो त उन ते असां ब्लड प्रेशर जा कुझु ख़ासि तौर सिंधिया माण्हू इलाही जेके ब्लड प्रेशर जा मरीज़ हूंदा आहिनि त हिकदमि सां जेके हाइपर थी वेंदा आहियूं, चाहे उहो ट्रैफिक में किथे फाथल हुजूं, अगरि ट्रैफिक जो थोरो वेट नथा करे सघूं, हॉर्न ते कंदा आहियूं छो त गर्मी असांखे घणी फील थींदी आहे। तंहिंजे करे थोरो कोशिशि कंदा कयो त पंहिंजे रब खे यादि करे को न को विर्त करे त हमेशह पाण खे पुरसुकून ऐं कूल रखण जी कोशिशि कंदा कयो। ऐं जीअं त नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए, नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल के असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। वरी बार बार असांखे ॾिसो कोरोना जे हवाले सां अवेयरनेस जीअं असांजो प्रोग्राम सुबुह में त हमेशह जॾहिं को कोरोना जी हीअ सूरत हाल स्टार्ट थी ॿाहिरि मुल्कनि को फिरी फिरी असांजे मुल्क में जॾहिं वञो पहिरियों जेको पेशेंट जॾहिं पॉज़िटिव निकितो त तॾहिं खां वठी जॾहिं प्रोग्राम सुबुह में हमेशह कोरोना जे हवाले सां अवेयरनेस ॾींदो आहे। बल्कि जॾहिं कोरोना जी सूरत हाल थोरी घटिजी बि वई त पोइ बि असांजी डेली इन ॻाल्हि ते टॉपिक असांजो हूंदो त तव्हां जेको सोशल डिस्टेंस रखो, SOPs खे फॉलो कयो, छो त स्टिल जेको आहे कोरोना जेको आहे हिन महिल ताईं एग्ज़िस्ट करे पई। पर उनजे बावजूद बि एतिरी लापरवाही थी वई त हाणे रेशो ॾिसो केतिरो वधी आहे। त हाणे वरी वापसि जेके सर्कुलर्स नोटिफिकेशन सभु निकिता आहिनि, लाइफ जेकी पहिरीं कंटिन्यू थी वई ख़ैर से असां त उहे हाणे वापसि उन स्मार्ट लॉकडाउन या लॉकडाउन जे वटि चढ़ी वई आहे ॿीहर। त इहा असांजी पंहिंजी लापरवाही जी वजह खां हाणे ख़ैर सां ॿार जेके आहिनि अॼु मूंखे इलाही सुठो पियो लॻे त मुंहिंजे ख़ैर सां ॿार जेके आहिनि पेपर पेट खणी जीअं मूं पहिरियों बि जो त हाणे हुननि जा एग्ज़ाम्स हलनि था, जीअं हिकिड़ो गैप छॾे या ॿी गैप छॾे जेके बि क्लास स्टेज वाइज़ आहिनि उन हवाले सां ॿार पंहिंजा पेपर्स ॾियनि पिया त ॾिसो उन्हनि में हिकिड़ो वापसि एनर्जेटिक बूस्टअप पैदा थियो। एतिरनि 6-7 महीननि जी मोकिलनि खां पोइ हुननि खे फील थियो, अहसासु थियो त तालीम असां लाइ केतिरी ज़रूरी आहे ऐं कंहिं बि शइ जो एक्ज़िस्ट जेको आहे इंसान खे अंदरि में ख़लल पैदा कंदो आहे, बुरियत पैदा कंदो आहे, बेज़ारी पैदा कंदो आहे ऐं साइकोलॉजिकल एतिरा इफेक्ट्स पैदा कंदो आहे। त कोशिशि कंदा कयो त कंहिं बि शइ में एक्सेस में न वेंदा कयो, चाहे उहो कमु हुजे, चाहे उहो प्यार हुजे, चाहे उहो कुर्ब हुजे, चाहे उहो नफ़रत हुजे। त इंसान खे हमेशह बैलेंस रहणु घुरिजे। ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सब मल्हाइण में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि। अॼु बि असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि ऐं पाण बहितरीनु जेके आहिनि डॉक्टर बि आहिनि ऐं पाण जेके एसोसिएट प्रोफेसर बि आहिनि। मूंखे इलाही ख़ुशी थी आहे ऐं जॾहिं मूंखे ख़बर पई त जीअं तव्हां ख़बर आहे त जेके बि पहिरियों जेके डॉक्टर्स ऐं असांजे हेल्थ वर्कर्स या पैरामेडिकल स्टाफ्स खे जेको कोरोना जी वैक्सीन्स लॻियूं त उन्हनि में हू बि शामिलु आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त जॾहिं वैक्सीन्स आयूं ऐं उन्हनि खे लॻियूं उन्हनि जी छा फीलिंग्स हुई, छा सूरत हाल हुई। ॾिसो अॼुकल्ह जो आम माण्हू त सोचे पियो त हीअ वैक्सीन्स प्रोटेक्टेड आहिनि, रिलायबल्स आहिनि, केतिरे टाइम ताईं कोई इशू नथो थिए, कोई रिएक्शन त नथो थिए। त हाणे हू जॾहिं पाण हिन वैक्सीन खे पंहिंजे अंदरि इंजेक्ट करे आया त उनको पुछंदासीं त तव्हांजी छा फीलिंग्स आहिनि, तव्हां चुप कंदासीं, उन्हनि खे भलीकार कंदासीं। डॉक्टर गुलज़ार तव्हांखे भलीकार कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु हाउ सही। यू फील डॉक्टर? जी बिल्कुलु फाइन, ज़बरदस्त एज़ यूजुअल। ऐं सुबुह महिराण जो जेको सो सॾु थिए ऐं त यकीननि उहा सुबुह बि ख़ूबसूरत थी वेंदी आहे। ऐं तव्हां जंहिं पहिरां में पुछो था त वैक्सीन खां पोइ बि आई एम फीलिंग फाइन। बिल्कुलु इहो माशाल्लाह सुठो आहे। ज़रूरी आहे इलाही। तव्हांजे तो ख़बर जंहिं हिकु ख़ासि तौर ते जंहिं वैक्सीन खे इंजेक्ट करायो आहे त काफ़ी सारा नाम्स एंड क्यूज़ आहिनि उन हवाले सां त अॼु तव्हांजे ज़रिए काफ़ी जेके क्यूरीज़ जेकी हूंदियूं उहे हा क्लियर बिल्कुलु थींदियूं इनशाला। बिल्कुलु बिल्कुलु यकीननि। ऐं मुंहिंजा ॿई डोज़ मुकमल थी चुका आहिनि वैक्सीन जा, माशाल्लाह ख़ैर सां यानी नाउ आई एम मुबारक वैक्सीनेटेड। हुजेव। हा जी जी बिल्कुलु, हक़ीक़त इहा ई आहे। बिल्कुलु ऐं असां सभिनी खे घुरिजे त जेतिरो जल्द थी सघे असां वैक्सीन कराए वठूं, छाकाणि त हीउ वाहिद तरीक़ो जंहिंसां असां कोविड खां बची सघूं था। ऐं गॾोगॾु सही ज़ाहिर असांखे SOPs जिन जो तव्हां ज़िक्र बि करे आया त सोशल डिस्टेंसिंग, मास्क जो इस्तेमालु ख़ासि तौर ते, ऐं बार बार साबुण सां हथ धोअण वारी ॻाल्हि, इहा असांखे अञा बि क़ाइमु रखणी पवंदी, छाकाणि थर्ड वेव स्टार्ट थी थर्ड चुकी वेव आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही। असां तव्हां सां गॾोगॾु असांजा ॿिया बि महिमान आहिनि, काफ़ी टाइम खां पोइ वरी असांखे जॉइन कयो, काफ़ी विज़िट बि करे ऐं तुर्की बि घुमी आहे। हींअर ताईं सॼी सिंध जा विज़िट कंदा आहिनि। हुननि पंहिंजी सोशल मीडिया ते हिकिड़ी पर्सन डायरी जे हवाले सां, हिकु इंटरव्यू जे हवाले सां हुननि हिकिड़ो ट्रेड स्टार्ट कयो जेको मूंखे त इलाही फ़ाइदो मिलियो हुन सां। काफ़ी इंडिविजुअल कम्युनिकेशन थी करे हुनजे हवाले सां, हुन ॼाण जे हवाले सां जेतिरी अवेयरनेस असांखे कम्युनिकेट करे मिलंदी आहे या कंहिं शइ को नॉलेज करे एक्सपीरियंस खां
मिलंदी आहे उहो शायदि ई कंहिं 2-3 मिंट या अधु कलाक किताब पढ़ण खां घटि मिले, लेकिन कंहिंजी वातो कंहिंजी ज़ुबानी जी लाइफ एक्सपीरियंस हासिल करणु उहो इलाही सुठी अचीवमेंट हूंदी आहे। ऐं मूंखे इलाही ख़ुशी थी पाण जेके हूं हाणे ख़ैर सां पहिरियों त एजुकेशन डिपार्टमेंट में हुनजे बहितरीनु कारकर्दगी बि हाणे पाण जेके एजुकेटर ऐं उस्ताद बि आहिनि ऐं जेके LLBs जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे पढ़ाइनि बि था। अॼु त नाज़रीन उन्हनि खे वेलकम कंदासीं। फ़हीम मुनाहिर साहिबु कीअं आहियो, ठीकु आहियो, तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह में जी ॾाढा ख़ुशि बिल्कुलु आहियूं ठीकु आहे। तव्हां सां गॾु आहियूं, सॼी दुनिया घुमी फिरी वरी सिंध में पहुता वरी आहियूं। सिंध में डॉक्टर चवणी बिना वैक्सीन जे असां त सभु रिस्क असां कयूं, सभु रिस्क। सॼो रिस्क खणी करे पूरी दुनिया घुमी, बाक़ी ज़बरदस्त ज़बरदस्त मज़ा। कोरोना अच्छा में तव्हांजी बाक़ी मूंखे अहिड़ी ॻाल्हि सुठी लॻी, तव्हां जिथे बि जंहिं बि मुल्क में वियो, जंहिं बि पर्सन सां मिलियो, तव्हां उन्हनि खे पंहिंजी जेकी आहे सुखड़ी जेकी पंहिंजी जेकी आहे ट्रेडिशन जेको गिफ्ट उन्हनि खे तव्हां ॾिनो, पंहिंजे अजरक जो टोपी जो, मूंखे इलाही सुठो पियो लॻे। बुनियादी ॻाल्हि असांजो कुझु ज़िम्मेवारियूं बि त आहिनि न। बिल्कुलु असीं वी आर एम्बेसडर्स ऑफ सिंध सही ऐं ह्यूमन बीइंग, सॼी इंसान ज़ात जा ऐं सिंध जा असां एम्बेसडर आहियूं। ऐं तुर्की वियुमि बि उते उन्हनि बि गिफ्ट ॾियूं काफ़ी असांखे, असां पंहिंजो एक्सचेंज कयोसीं। ऐं वरी जेकी तव्हां चयो सिंध डायरी प्रोग्राम जेको मुंहिंजो आहे उन में कम्यूनिकेट कंदो आहियां। हाणे मिसाल तरह नंढिड़ो मिसाल आहे, तुर्की जो त 6 हफ़्तनि जो मुंहिंजो प्रोग्राम हो डिसंबर में, जैन में आउं वापसि वॾे हिकिड़े बुरान वारे दौर में आउं वियो। बिल्कुलु सोचियुमि त आर्मस्ट्रांग जॾहिं वियो हूंदो चंड ते त उनखे हज़ारे माण्हुनि झलियो, घर वारनि ते यकीन झलींदा, वॾे खां वॾो ज़ंजीर जेको आहे उहो मैक्सम गोर्की चयो आहे त रिश्ता आहिनि न। मां सोचियो त आर्मस्ट्रांग चंड ते वञी सघे थो ऐं हीअ पोइ हिमालय ते हले किथे किथे रिस्क खणनि था यूरोपियन अंग्रेज़ ऐं अमेरिकन, सॼी एडवेंचर लाइफ आहे। पर उनखां पोइ वरी उहे डायरीज़ लिखनि था ऐं डायरी नंढड़ी ॻाल्हि आहे। मिसाल तरह असां ख़ूबसूरती सां इज़ाफ़े करण जा वॾा माहिर आहियूं, असां हीअ कंदा कोन्हनि। कलबनि जा त हलवाल ॾींदा आहिनि, शराब खाननि जा ऐं सुठियूं सुठियूं जेके प्लेसिस आहिनि, पर बुनियादी जेके आहिनि ॻाल्हियूं उहे बि शेयर करणु घुरिजे। हाणे नंढिड़ो मिसाल जीअं कराची हुअमि मां, ऐं ईअं 4-5 ॾींहं वञी कराची रही पवंदो आहियां, सो इंडिपेंडेंट होटल में। भाउरनि भेनरूं कराची में कोन रहंदो आहियां, अच्छा सही गल्फ होटल में रहियमि। पोइ कराची में असां डिनर ई राति जो 12 खां पोइ कंदा आहियूं, पोइ वञूं वरी खुलियल फिज़ा में, त कराची तव्हांखे मुख़्तलिफ़ लॻंदी। इम्प्रेस मार्केट ऐं सुबुह जो ब्रेकफास्ट करणु वियुमि जॾहिं सवेरे सां, त ट्रैफिक न हुई, फोटोग्राफी कईसीं, वरी हुनजी हिस्ट्री सॼी सारी मां तव्हां सां शेयर कई, तव्हां पढ़ियो हूंदो, पूरो पैराग्राफ हो। त इहा 1848 में कीअं ठही। दोस्त मूंखां पुछा करे इहो भला हाणे को प्लेस आहे छा, वॾो हिकिड़ो पढ़ियल गढ़ सही न काफ़ी वाक़ई अहिड़ा हिडन प्लेसिस जंहिंजे बारे में घटि ई ख़बर आहे सभिनी खे। बस उन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं मां सोचियो, पर हीअं वक़्तु आहे शॉर्ट ब्रेक जो, हीअं वक़्तु आहे शॉर्ट ब्रेक जो। मुंहिंजे ख़्याल में शायदि में कॉल आहे, कॉल रिसीव कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी के किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा? नियाज़ शहर पियो ॻोल्हियां पिया, बच्चा बंद बिला उमरकोट खां। अवांखे भलीकार प्रोग्राम सुबुह मेलण में। जी कीअं आहियो, ठीकु आहियो, छा जोड़ चाहींदो, कीअं पियो लॻे प्रोग्राम? अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम तमामु बहितरीन। सुबुह मेलण असां कंटिन्यू ॿुधंदा आहियूं, हर रोज़ जा ॿुधंदा आहियूं। महिरबानी भाउ महिरबानी। ऐं ख़ासि तौर ते कोरोना जी सूरत हाल लाइ जेकी वधे पई, छा चवणु चाहींदो, केतिरो एहतियात कयो था, ॿियनि लाइ छा चवंदो? अॼु बिल्कुलु कोरोना जी जेका आहे असां वटि माशाल्लाह 3 लहर आई आहे, हुनजे लाइ चवंदा आहियूं त इंसान खे SOPs करणु खपनि ऐं हिन खां एहतियात करणु खपनि। बाक़ी रोज़मर्रा वधे त पई, हिन जो कारण इहो ई आहे त जेको आहे को एहतियात SOPs ते अमल। सही, बिल्कुलु सही था चओ। थैंक यू सो मच मुंहिंजा भाउ, वॾी वॾी महिरबानी। ॾिसो सभु खे ख़बर आहे त इन जेकी आहे असांखे एहतियात करण सां ई इन शइ खां असांखे बचाव थिए थो। जेसिताईं वैक्सीन जेके आहिनि डोर टू डोर या सिविल जेके आहिनि असां पर्सन्स आहियूं उन्हनि खे बि ॾेई, फ्रंट लाइन डॉक्टर्स खे जेके इंजेक्ट थी चुका आहिनि, पर उनजे बावजूद बि असांखे सभु खे ख़बर आहे त असां लाइ सही छा आहे, ग़लति छा आहे। असां लाइ चाहे त नंढड़े ॿार खे बि सम्झ में ईंदी आहे त ऐं पंहिंजे लाइफ खे कहिड़े हिमत सां कहिड़े नाम सां हलाए सघंदो। तव्हां छा चवणु चाहींदो, समझ बूझ जे बावजूद बि असां अहिड़ियूं जेकियूं कोताहियूं कयूं, ग़लतियूं कयूं? हा ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि त इंसानी फितरत त आहे त हू पाबंदियुनि खे या जेकॾहिं हिदायत ॾिनियूं वेंदियूं त उनखे उमूमन उनखे नज़रअंदाज़ कंदो आहे। हीअ इंसानी फितरत त आहे, पर असांखे इन ई शइ खे मतिलबु बहितर करिणो आहे। असांखे थोरो माण्हुनि में संजीदगी पैदा करणी आहे, जेको सिचुएशन जे हिसाब सां। जी कोरोना आहे, ॾिसो हाणे कोरोना जी पहिरीं लहर आई, उन में त वरी माण्हुनि खे डपु हुयो त
थोरो ख़बर पई त ना ही ख़तरे वारी शइ जी। आहे। वरी जॾहिं ॿी लहर आई त उहो डप में काफ़ी कमी थी वई। सही, हाणे त इलाही माण्हुनि खे सफ़ा हल्को वठी वेठा आहिनि ऐं उनजे करे ई असां टी लाइट लहर सुठी रहण जी। अच्छा फहीम साहब जी तव्हां ॻाल्हि कई त हिडन अहिड़ा काफ़ी प्लेसिस आहिनि असांजे सिंध में वॾे वॾे शहरनि में, बिल्कुलु। उते रहूं था घुमूं था फिरूं था कॾहिं हीअं नज़र मिसाल नथो तरह अचे। तव्हां हैदराबाद जो सही। एग्ज़ाम्पल वठो। जी, जी। मुंहिंजे मामे जो घर आहे कलोड़ा कॉलोनी। अच्छा ऐं वियुमि उते पंहिंजो गुलाम शाह कलोड़ो ऐं जिते हैदर बख्श जतोई जो घर हो पुराणो, उहो रिनोवेट कयो। मां उनजी सॼी मूवी पिक्स भरे हिकिड़ी 4 मिंटनि जी अपलोड कई त मूंखे पंहिंजो खंजराब खां मुंहिंजो फेसबुक फ्रेंड आहे यंगस्टर, हाणे मूं वटि 3 ॾींहं रही वियो। उमिरि बि हुनजी दिलचस्प ॻाल्हि आहे, 22 साल मूं वटि अच्छा। 3 रातियूं रहियो ऐं कराची बि मूं वठी वियोमांसि, उते 2 ॾींहं हो। त उन टेलीफोन कई, माना इहा माना 2 महीना अॻु जी ॻाल्हि आहे। ये प्लेस किधर है? मैं तो ये हैदराबाद में है। हैदराबाद में। हैदराबाद में रहा हूँ, मैंने मास्टर की है, किसी ने ये नहीं बताया कि ये प्लेस में। सही त गुलाम शाह कलोड़े जो मक़बरो, गुलाम शाह जी तारीख़ आहे, जीअं जाम निज़ामुद्दीन जी, दौलत दरिया ख़ान जी तारीख़ आहे, जाम फिरोज़ जी तारीख़ मोकिली वञो त हुनजो जाम फिरोज़दीन दौलत दरिया ख़ान जो कहिड़ो किरदारु आहे, तमामु वॾो। माण्हुनि ख़बर पवंदी त हिकिड़ो बकरार हो, जाम निज़ामुद्दीन वॾी नज़र वारो हुकुमरान हो। हुनखे जॾहिं ख़बर पई हू 2 तरारूं हीअं हलाईंदो हो, उनखे 10 मुंहं हूंदा, माना हिकु वक़्तु विढ़ंदो हो। जॾहिं तव्हांजा मुग़ल घिड़ी आया ठठे ते का कयूं त उन वक़्तु हिनखे कूड़ो इल्ज़ाम हणी कढी छॾियो, जाम फिरोज़ थियो साज़िश था। पर हू जेका वेड़ कई, वॾो दमदमो कयो, उहा मकली जी असां अपलोड कईसीं फिल्म। त गुलाम शाह कलोड़े जे गुलाम शाह जी तारीख़, शाह लतीफ़ जंहिं दौर में जनमु वरितो, कलोड़ा दौर सुनहरी दौर हो, शाह लतीफ़ खे मक़सदु आहे उहे सभु रिआयतूं ॾिनऊं, सुख सहूलियतूं ॾिनऊं, असांखे लतीफ़ जो रिसालो मिलियो। इहे प्लेसिस मथे अचणु घुरिजनि, कल्चर ऐं सकाफ़त जो डिपार्टमेंट आहे। तव्हांखे छा थो लॻे त इहे सभु हाइड छो थी आहिनि, अखियुनि जा ओझल छो थी आहिनि, हालांकि असांजे साम्हूं बि अवेलेबल न, हिकिड़ी त फ्रस्ट्रेशन आहे। जीअं डॉक्टर साहब ॻाल्हि कई, आउं हींअर तुर्की वियुमि त तुर्की दिलचस्प ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां कल्चरल, त उते असां मुसाफ़िरनि खे, विज़िटर्स खे कर्फ्यू में बि अलाउड आहे, असां घुमूं, कार्ड ॾेई छॾियूं हिकिड़ो, कर्फ्यू ऐं लॉकडाउन हुजे असां हलूं। ऐं दुनिया मां ॾिठी आहे हाणे, इहो मां तुर्की त 3 भेरो वियुमि, तव्हांखे ॼाण आहे त उतां जूं जेके प्लेसिस आहिनि, माण्हू उहे विज़िट कनि था, हुनजी टूरिज़म वॾे खां वॾो सोर्स आहे। सही सही बिल्कुलु। असां वटि हाकिम जेके तबिका आहिनि, सही एलीट क्लास आहे, उहो नथो चाहे त इहे माण्हू आम तरह फहम अचे। सही सही वाक़ई सही था चओ, पर अॼुकल्ह जो नौजवान हर शइ ते फिंगर टिप ते असांजी सॼी दुनिया वर्ल्ड आहे, ख़बर तो पइजी थी वञे, ॾिसे थो यूट्यूब जो दौर अची वियो, ब्लॉग्स ठाहिण में अलाए किथे किथे पहुची था वञनि। इनखे कंटिन्यू कंदासीं, लेकिन हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ कारे न वञो, असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन हिकिड़ी कॉल मौजूद आहे, कॉल रिसीव कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण, कहिड़ा हाल? पुछो ख़ैरात ते तूं सही? बिल्कुलु ठीकु ठाक। बाक़ी तव्हां ॿुधायो कीअं ठीकु आहियो? अल्लाह जा एहसान, फ़क़ीर जावेद अली खान। जी बिल्कुलु तव्हांखे मजन शेर खां भेण। तव्हांखे भलीकार बि आहे, तव्हांखे भलीकार कंदमि। प्रोग्राम सुबुह में में कीअं पियो लॻे प्रोग्राम, ऐं छा चवणु चाहींदव? प्रोग्राम ज़बरदस्त थो लॻे। असांजा गेस्ट वेठा आहिनि, तमामु सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कनि ॿिया आहिनि। ॿिनि गेस्ट खे, महिमाननि खे वेलकम कंदासीं प्रोग्राम ते अचण ते। महिरबानी महिरबानी महिरबानी। अच्छा, कोरोना जे हवाले सां छा चवणु चाहींदो? वरी जेकी 3 लहर जेके थिया, बाक़ी बसि कोरोना त आहे, हाणे कुदरती कल्ह विया असां ॻाल्हि कई, ॿी ॻाल्हि आहे त कोरोना हिकिड़ो आहे कुदरती जान आहे, हुनखे त मुंहुं त ॾियणो आहे। बाक़ी हाणे हुन सां गॾु एहतियाती तदाबीरूं जेके आहिनि लाज़िमी आहिनि। हुनमें जेको मास्क या SOPs या ॿियो जेके माना तदाबीरूं उन्हनि ते अमल कजे त उहो असांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। बिल्कुलु सही था चओ। महिरबानी भाउ, थैंक यू। ॿियो कुझु चवणु चाहींदा? न बसि सलाम, महिरबानी। असां दोस्त आहे जहांगीर, उन नवाब शाह खां प्रोग्राम ॾिसे थो, सलाम थो चए तव्हांखे। वालेकुम सलाम सभिनी भाइरनि खे। वालेकुम सलाम, रखो थोरा, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। अच्छा ॾिसो त मास्क जे हवाले सां जी ॻाल्हि थी त अॼुकल्ह आऊं त बिल्कुलु यकीन आहे 100%, बल्कि 200% चवां त हर कंहिं वटि मास्क जी अवेलेबिलिटी आहे।
ईअं न आहे त जीअं पहिरियों जीअं कोरोना स्टार्ट थी त कंहिंखे मास्क अवेलेबल न हुया, हाणे तव्हां यकीन कयो ब्रांड्स बि जेके आहिनि डिज़ाइन सां गॾोगॾु मास्क बि ॾियनि पिया, जेकी वरी मूंखे ड्रेस पातल आहे मूंखे हिन सां मास्क बि आहे मूंखे बाक़ी हैरानगी थी त पर बिल्कुलु एक्चुअल जेको वेस्टेड थियल कपिड़ो थिए पियो उन्हनि सां गॾु हू मैचिंग में हिकिड़े नंढी शॉपिंग बैग में हिकिड़ो मास्क बि ॾियनि पिया, वॾा वॾा जेके बि ब्रांड्स आहिनि पंहिंजी जेके बि प्रोटेक्ट सेल पिया करनि। हाणे ॾिसो एतिरे हद ताईं मास्क जेको आम थी वियो, जीअं हाणे इहे नथा चई सघूं त मास्क असांखे मिले कोन पियो, पर पाइण में असांखे छा थो थिए, नीचे जे पैर में ख़बर बि आहे त असांखे नीचे खां प्रोटेक्ट करिणो आहे। अच्छा डॉक्टर साहब तव्हां रहिया ईंदासीं त जीअं तव्हां हाणे कोरोना जी वैक्सीन जेके कराई त इन हवाले सां तव्हां ॿुधाईंदो त काफ़ी माण्हुनि खे ख़ौफ़ बि आहे त हीअ सही आहे ग़लति आहे या छा फीलिंग्स आहिनि उनखां बाद में केतिरे अरसे ताईं ही त इन वैक्सीन में आहे छा? एक्चुअली ॾिसो वैक्सीन का बि हूंदी आहे, इहा नई वैक्सीन या दुनिया में पहिरीं वैक्सीन कोन्हे। हिन खां पहिरीं असांजो जेको EPI आहे एक्सपेंडेड प्रोग्राम ऑन इम्यूनाइज़ेशन, उन में 10 खां 11 बीमारियुनि जे ख़िलाफ़ वैक्सीन मौजूदु आहे, जिन खे असां हिफ़ाज़ती टुका चवंदा आहियूं। आम जीअं हिफ़ाज़ती टुका आहिनि ईअं ई वैक्सीन आहे, या ॻोरारियुनि औरतुनि खे असां TT वैक्सीन लॻाईंदा आहियूं, या मुख़्तलिफ़ ATS जी वैक्सीन लॻे थी। सो इलाही वैक्सीन्स आहिनि, एग्ज़ैक्टली ओढ़े ई क़िस्म जी वैक्सीन कोविड वारी उहा ई आहे, कोरोना वारी वैक्सीन। आउं त चवां थो त असांखे जस ॾियणु घुरिजे उन्हनि साइंसदाननि खे, डॉक्टरनि खे, जिन ॾींहुं राति हिकु करे ऐं एॾे कलील अरसे में तमामु थोरे वक़्त में इहा वैक्सीन जेको आहे सो मतिलबु हिकिड़ी ईजाद करे वरिती आहे। हालांकि वैक्सीन आम हालात में वॾो टाइम वठंदी आहे, पर हिन में माना तमामु घणियूं एफर्ट्स विझी करे हीअ वैक्सीन्स आयूं आहिनि ऐं इहो इन में यकीनन असांजे दुआनि जो बि नतीजो आहे त अलाह ताला इहा शइ जल्दी असांखे मौजूदु करे ॾिनी आहे। हाणे असांखे वधि में वधि पंहिंजो पाण खे वैक्सीनेट करिणो आहे ऐं इन में कंहिं बि क़िस्म जो डपु न हुअणु घुरिजे। ॾिसो आम ॿार खे बि जॾहिं वैक्सीन कराइबी आहे, हिफ़ाज़ती टुका लॻाइबा आहिनि त कॾहिं कॾहिं उन्हनि खे हल्को बुखार थी पवंदो आहे, नॉर्मल आहे, त अहिड़े क़िस्म जी जेके इनखे असां चवंदा आहियूं एडवर्स इफेक्ट, न कंहिं बि वैक्सीन जो को उनजो साइड इफेक्ट, पर ही साइड इफेक्ट ख़ुदि उनजे इफेक्टिव हुअण जी बि निशानी आहे। ठीकु आहे, थिए छा थो जॾहिं बि असां कंहिं बि बीमारी जे ख़िलाफ़ वैक्सीन जॾहिं जिस्म में लॻाराईंदा आहियूं त उन बीमारी जा जेके जीवड़ा आहिनि जेके उहे बीमारी कराइनि था, उहे जर्म्स या उहे जेके वायरस हुजे या बैक्टीरिया हुजे, जीअं कोविड त वायरस आहे, ॿियनि बीमारियुनि जा बैक्टीरिया जे करे बि कुझु बीमारियूं थियनि थियूं, त पोइ उहा वैक्सीन जेका आहे असांजे जिस्म में हिकिड़ी सम्झो ताक़त पैदा करे थी, इम्यूनिटी पैदा करे थी, एंटीबॉडीज़ डेवलप थियनि थियूं। ठीकु आहे, पोइ जॾहिं बि हू वायरस या बैक्टीरिया, हाणे जॾहिं कोविड जी ॻाल्हि कयां त लफ़्ज़ पाण वायरस ई इस्तेमालु कंदासीं, त उहो वायरस जॾहिं अटैक कंदो उन माण्हू ते, हू जेके वैक्सीनेटेड आहे उनखे 2 डोज़, हींअर 2 वैक्सीन जा 2 डोज़ कयूं पिया इन में कोविड वारे में, त पोइ छा थींदो जो हुनजे जिस्म में अॻुवाटी बीमारी जे ख़िलाफ़ एंटीबॉडीज़ मौजूदु हूंदियूं, उहे हिकदमि उन्हनि एंटीजन जेको वायरस जिस्म में आयो आहे उन जो मुक़ाबिलो कंदियूं ऐं माण्हू उन बीमारी खां बची वेंदो। ऐं असांखे कॾहिं कुझु बि कोन थो थिए वैक्सीन लॻण खां पोइ। हालांकि हीअ जेको हींअर असां वटि वैक्सीन लॻी रही आहे, इहा त अलहमदुलिल्लाह ॾाढी इनजी सुठी सेफ्टी साम्हूं अचे पई ऐं सभ खां पहिरीं गवर्नमेंट असां डॉक्टर्स ऐं पैरामेडिक्स ऐं असांजो जेको हेल्थ स्टाफ आहे, जंहिंखे फ्रंट लाइन हेल्थ केयर वर्कर्स चऊं था, उन्हनि खे ई इहा वैक्सीन लॻी आहे। ऐं हाणे ताज़ो ई असां वरी ई शुरू कई आहे त 60 साल खां वॾी उमिरि जा जेके असांजा शहरी आहिनि उन्हनि खे बि इहा वैक्सीन लॻंदी, इहा मरहलेवार लॻंदी, स्टेप बाय स्टेप, छाकाणि त वैक्सीन ख़ुदि हींअर त असांखे हिकिड़ो गिफ्ट मिलियो आहे, पर अॻिते हली करे इहा वैक्सीन असांखे सम्झो 22 करोड़ जी असांजी आबादी आहे, उन सॼनि खे वैक्सीन लॻणी आहे। अञा ताईं त कोई 76-77 माण्हुनि खे वैक्सीन लॻी चुकी आहे, उहे बि सिर्फ़ु डॉक्टर्स ऐं पैरामेडिक्स ऐं हेल्थ केयर वर्कर्स, पर असांजे हर शख़्स खे इहा वैक्सीन लॻणी आहे। ऐं पाण वैक्सीन कराए चुको आहियां, 2 डोज़ मुंहिंजा मुकमल थी चुका आहिनि ऐं पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस तव्हां सां शेयर कयां त बिल्कुलु कंहिं बि क़िस्म जो ॿिन्ही डोज़ वक़्तु मूंखे कंहिं बि क़िस्म जो को साइड इफेक्ट कोन थियो। हालांकि ऐं ज़हनी तौर ते तयारु उस त थी सघे थो को हल्को बुखार थिए या हल्को जिस्म में सूरु थिए या थकावट थिए, पर अल्हम्दुलिल्लाह मूंखे त उहा बि न थी। ऐं न ई वरी को प्रिक करण महिल को इज़ाफ़ी सूर या इज़ाफ़ी उते को ज़ख़म या का शइ अहिड़ो कुझु बि न आहे। आम सो हिकिड़ो जीअं तव्हां इंजेक्शन था लॻारायो, पाण हिन में त सिरिंज बि नीडल बि तमामु सनी इस्तेमालु थींदी आहे, त तव्हांखे घणो त ख़बर ई न पवंदी, तव्हांखे पेनफुल ई कोन्हे एतिरी, सफ़ा पेनलेस क़िस्म जी वैक्सीन आहे, ज़रूरु कराइणु घुरिजे। कंहिं क़िस्म जो हिन में साइड इफेक्ट कोन्हे। ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं हज़ारनि में कंहिं हिकु अधु खे को बुखार हल्को या अहिड़ो थी वञे त उन में कंहिं क़िस्म जो वरीड थियणो कोन्हे, उहो 1 या 2 ॾींहंनि में माण्हू ठीकु थी वेंदो। वैक्सीन बिल्कुलु सेफ आहे ऐं सुठी प्रोटेक्शन ॾिए थी
ऐं असांखे घुरिजे त असां जल्द अज़ जल्द वैक्सीन करायूं कैटेगरी वाइज़। जीअं हाणे 60 साल खां वॾी उमिरि जा जेके बि तव्हांजा वालिदैन आहिनि या वॾा आहिनि असांजा, त उन्हनि खे तव्हां ज़रूरु हिकदमि 1166 जेको असांजो हेल्पलाइन आहे 1166, उन ते तव्हांखे करिणो सिंपल तरीक़ो आहे, कोई एॾो वॾो ॾुखियो कमु कोन्हे, घर वेठे सॼो कमु थींदो। तव्हां हिकिड़ो मैसेज कयो ऐं 1166 ते NIC नंबर विझणो आहे, ॿियो कुझु बि न आहे लिखणो। जेको CNIC नंबर आहे, असांजो शनाख़्ती कार्ड नंबर आहे, उहो सॼो तव्हां लिखी छॾियो, उहो मोकिले छॾियो, हिकदमि तव्हांखे 2-5 सेकंडनि जे अंदरि उनजो जवाबु अची वेंदो त भई तव्हांजी जेको सो ही डेट आहे ऐं ही तव्हांजो कोड नंबर आहे, उन में अची वेंदो। तव्हां उहो कोड नंबर तव्हां खणी कंहिं बि वेझे वैक्सीनेशन सेंटर ते हलिया वञो। वैक्सीनेशन सेंटर ते अवेलेबल या के असां सिविल हॉस्पिटल्स या इन्हनि में? हा बिल्कुलु, इहे मुख़्तलिफ़ जायुनि ते इन्हनि काउंटर पंहिंजा ठाहिया आहिनि। हाणे त तक़रीबन हर ज़िलई हेडक्वार्टर जेके बि आहिनि ऐं इवन एसि ताईं जो तालका हेडक्वार्टर्स बि अक्सर जायुनि ते उते बि माण्हुनि जी सहूलियत जे लाइ वैक्सीनेशन सेंटर क़ाइमु थी चुका आहिनि ऐं उते असांजो अमलो मौजूदु आहे, असांजे हेल्थ डिपार्टमेंट जो, गवर्नमेंट ऑफ सिंध जो। उहे बिल्कुलु ख़ुशि असलबी सां तव्हांखे हर लिहाज़ जी रहनुमाई मिली वेंदी, कंहिं क़िस्म जो एॾो मसइलो कोन्हे। हिकदमि वञी ऐं तव्हां पंहिंजी वैक्सीनेशन कराए वठो ऐं हिकिड़ो कार्ड बि हू तव्हांखे जारी कंदा, जेको तव्हांखे हिकिड़े क़िस्म जी सर्टिफिकेशन हूंदी त हाणे तव्हां यू आर वैक्सीनेटेड। त इहे 2 डोज़ थींदा आहिनि, हिकिड़े डोज़ खां पोइ वरी 3 हफ़्तनि खां पोइ ॿियो डोज़ लॻंदो आहे। सिंपल आसान प्रोसेस आहे ऐं ज़रूरु चवंदुसि त हेल्थ केयर वर्कर्स त लॻाइनि पिया। ॾिसो, पहिरीं असां ई क़ुर्बानी हमेशह डॉक्टर्स ॾिनी आहे कोरोना जी जंग में। उन्हनि जो जॾहिं इलाजु करण जो मामिलो हो, आइसोलेशन अॼु ॾींहं ताईं हले थो, त असांजा डॉक्टर्स अॻिते आया ऐं उन्हनि शहादतूं बि माणियूं ऐं वैक्सीनेशन बि डॉक्टर्स ई शुरू में कराए। जेकॾहिं माण्हुनि जे ज़हन में हूंदो आहे, इबाम हूंदा आहिनि त अलाए इन वैक्सीन नई वैक्सीन आहे, नो डाउट बिल्कुलु नई वैक्सीन आहे, असांखे पाण इलाही हो, पर अल्हम्दुलिल्लाह असांजे डॉक्टर्स करायूं आहिनि ऐं 77-77 माण्हू रुगो पाकिस्तान में थिया आहिनि ऐं दुनिया में त कोई 380 मिलियन खां वधीक माण्हुनि खे वैक्सीन लॻी चुकी आहे। त इहो ख़ुदि हिकिड़ी साबिती आहे त जो को मसइलो न आहे ऐं तव्हां वैक्सीन लॻाए सघो। हिकिड़ी कॉल रिसीव कंदमि। कॉल, हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम जी, किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदो? मोहम्मद असलम शहर जो ॻाल्हायां, दरगाह पाकर शाह चंबुड़। तव्हांखे भलेकार प्रोग्राम सुबुह मेराण में कीअं थी गुज़रे सुबुह तव्हांजी ऐं के पिया प्रोग्राम आहे? अॼु तव्हांजो प्रोग्राम भलो पियो हले माशाल्लाह। महिरबानी भाउ, महिरबानी। छा चवणु चाहींदो ख़ासि तौर ते कोरोना जे हवाले सां? कोरोना जी जाम आहे, गुरबत वधी वई आहे कोरोना जे सबब सां। ठीकु ठीकु। हा, एहतियात करण जी अपील कंदुसि दोस्तनि यारनि खे। सही सही। अच्छा, ख़ासि तौर ते असां महिमान वेठा आहिनि, महिमान लाइ कुझु चवणु चाहींदो? हा, महिमान वैक्सीन जे लाइ पुछंदा हुई कीअं करायूं? ठीकु आहे, ठीकु आहे, बिल्कुलु सही। महिरबानी महिरबानी, थैंक यू सो मच। डॉक्टर गुलज़ार असांखे ॿुधाए चुका आहिनि त 1166 जी तव्हां ॿीहर वरी रिपीट करे ॿुधायो त। हा बिल्कुलु, ॾिसो वैक्सीन जो आसान तरीक़ो आहे, हिन महिल 2 ग्रुपनि खे वैक्सीन थिए पई, इहो सम्झण जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो त डॉक्टर्स, पैरामेडिक, नर्सिंग स्टाफ, जेको बि अस्पताल जो अमलो आहे उनखे वैक्सीन थिए पई। ॿियो 60 साल खां वॾी उमिरि जा जेके बि असांजा बुज़ुर्ग आहिनि उन्हनि सभिनी खे वैक्सीन थिए पई ऐं 10 मरहले में हू जनरल पॉपुलेशन लाइ वैक्सीन कंदा, जेको अञा स्टार्ट कोन थियो आहे, मरहलेवार थिए पियो। त हींअर बि जेके 60 साल खां वॾी उमिरि जा जेके बि घरनि में मौजूदु आहिनि बुज़ुर्ग, त उन्हनि जो तव्हां शनाख़्ती कार्ड नंबर वठो, कंहिं बि मोबाइल फ़ोन तां, ज़रूरी कोन्हे त उन्हनि वटि मोबाइल हुजे, कंहिं बि मोबाइल फ़ोन तां उहो शनाख़्ती कार्ड नंबर खे लिखी करे ऐं 1166 यानी 1166 ते तव्हां मैसेज करे छॾियो। 5 सेकंडनि जे अंदरि तव्हांखे जवाबु अची वेंदो त भई तव्हांजो ही शनाख़्ती कार्ड नंबर आहे ऐं तव्हांजी वैक्सीनेशन जो जेको सो ही कोड आहे, हिकिड़ो कोड अची वेंदो आहे हुनमें। त उनमें असांजा जेके ॿारहाड़ी जा वीचारा जेके दोस्त आहिनि उहे परेशान बिल्कुलु बि न थियनि, सादो सो कोड हूंदो आहे, तव्हां आसानी आहे त मोबाइल ई खणी हलिया वञो या उनखे नोट करे वठो। तव्हां जेको बि तव्हांजो वेझो वैक्सीनेशन सेंटर आहे, हर ज़िले जे ज़िलई हेडक्वार्टर में त कंफर्म आहे, तालका हेडक्वार्टर जेके अस्पतालूं आहिनि उते बि वैक्सीनेशन सेंटर ठाहिया आहिनि। जीअं असां वटि जामशोर में वैक्सीनेशन सेंटर आहे, हैदराबाद में 4-5 जायुनि ते वैक्सीनेशन सेंटर आहिनि। कैंप ते भलिया वञो, उते वञी तव्हां, उते अमलो मौजूदु आहे, तव्हांखे हिकिड़ो फॉर्म भराईंदा, सिंपल नालो वग़ैरह लिखंदा ऐं तव्हांखे पुछंदा तव्हांजो कोड ॾेखारियो, कोड ॾेखारींदव, तव्हां विदिन मिनट्स 5-10 मिंट में तव्हांखे वैक्सीन लॻी वेंदी। ठीकु ठीकु। अच्छा सर, तव्हां ॾे ईंदमि, तव्हां सॼो जीअं तव्हां ॿुधायो अहिड़ी सूरत हाल में तव्हां हिकिड़ो कार्ड बि कर्फ्यू जी सूरत में, अहिड़ी सूरत में पोइ बि तव्हां जेको सॼी दुनिया घुमी सॼी सूरत आहे उते, माना ॾिसो हर शइ बैलेंस या पॉलिसी तहत थियल आहे, माना को अहिड़ो नाम्स या रश कर जेको माइंड्स कोन्हनि। पहिरीं मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी एड कंदुमि, पोइ तव्हांजो सुवाल ते डॉक्टर साहिब जी ॻाल्हि कई। हाणे SLF सिंध लिटरेचर फेस्टिवल हो ट्रेडिंग कराची में, ऐं उते स्पीकर ऐं मॉडरेटर बेसिस,
मुंहिंजे सेशन में हिकिड़ो न्यूयॉर्क खां डॉक्टर आयो, उन मूंखे गुज़ारिश कई त हिकु बात मुझे शेयर करणी है, ज़रूरु करे अगरि डॉक्टर। उन चयो त तव्हांजे सेशन खां अॻु में हिकिड़ो हेल्थ वन सेशन कयो आहे, उन में हेल्थ जो मिनिस्टर सलाहकार वेठो हो। उन चयो त असां एतिरियूं अस्पतालूं क़ाइमु कयूं आहिनि हिते नवाबशाह जे कबार। मां उनखे बि मशवरो ॾिनो ऐं तव्हांजे सेशन में ॻाल्हाइणु चाहियां थो डॉक्टर जे में न्यूयॉर्क खां। मां फैमिली सां आयो आहियां हिते कराची, मुंहिंजो घर आहे घुमणु। त न्यूयॉर्क खे सॼो तबाह करे छॾियो करोना, सॼी सीज़ थी वई, ॿी जंग अज़ीम में बि न थियो, पहिरीं जंग अज़ीम में न थियो, एतिरा माण्हू हुआ ॿधे हिसाब सां। त बरीड बि हुनखे दफ़न करण लाइ वरी मुश्किलातूं हुयूं। की जॾहिं असां वरी ही नई दुनिया वरी ओपन थी आहे, त पहिरियों जेको कमु कयो आहे उतां जे पैनलिस्ट जेके डॉक्टर आहिनि उन्हनि फ़ैसिलो कयो बजाए जे अस्पतालुनि ते तवजो ॾियो त इन जो सबबु छा आहे, करोना खे कहिड़ी शइ ख़तमु करे सघे थी। जीअं डॉक्टर चयो त इम्यून बॉडी में वधाइणो आहे, छो त पहिरियों फ़ैसिलो न्यूयॉर्क में इहो थियो मास्क जेको नथो पाए उन लाइ सख़्तु सज़ा, छो जो मास्क रोके। तव्हांजे प्रोग्राम ज़रिए मां सिंधु हासन खे बि इहो मैसेज ॾींदुमि, मास्क ज़रूरु पाए। मश्करी न सम्झनि हिन ॻाल्हि खे, हीअ वॾी ख़तरनाक बीमारी आहे, हीअ कारो मौत आहे, लामारा ॾिए थो इहा ख़बर न आहे। वाशिंगटन जे वाइट हाउस में घिड़ी करे ट्रंप खे वरितईं, लंडन जे वज़ीर अज़म खे अंदरि वरितईं, ॿाहिरि ब्लैक उनजा गार्ड बीठा, उते बि घिड़ी वियो। कंहिंखे वठी सघे तंहिं करे सिंपल आहे, मास्क पाए। उन डॉक्टर चयो न्यूयॉर्क स्टेट इहो फ़र्ज़ु कयो। ॿी ॻाल्हि, पाणी साफ़ पहुचायो माण्हुनि खे। सिंध जे मिनिस्टर खे मां चवां थो ऐं हुकूमत खे गुज़ारिश कयां थो त बाबा तव्हां पाणी ॾियो न, अस्पतालुनि छो, अस्पतालुनि ते ज़ोर छो आहे, तव्हां पाणी साफ़ पहुचायो, मास्क फ्रीक्वेंटली हुजे। हाणे तव्हां जेसे त चवंदा मां इस्तंबुल में लथमि, हिते त एयरपोर्ट क्रॉस करणु मसइलो, आख़िरी जेको सिक्योरिटी बीठो मूंखे चई त सर आपकी चेकअप करना है। मैंने कहा अजरक मेरे कांधे पे है, हाथ में किताब है, ये साइंस है, आई एम द फ्रीलांस प्रोफेसर, पढ़ा लिखा बंदा नजर आयो। 10 बंदे उन्होंने चेक किया, क्या है कोई मैं दहशतगर्द तो नहीं हूँ। 9 चेक पोस्ट क्रॉस किए, आख़िरी उन चेक कयो, पर असांजे इस्तंबुल में त न चेकअप हुई न का शइ हुई। नंढड़नि ॿारनि खे मास्क, मुंहिंजो इतफ़ाक़ सां हे मास्क हिते हो त नंढड़ो हिकिड़ी नंढड़ी न्याणी हुई, मूंखे हीअं चए पई मास्क। त सिग्नल्स ईंदा आहिनि माण्हू जी शऊर जा। जीअं हिते माण्हू चवंदा आहिनि घणो तबाह सिंध खे हाकमनि तबाह कयो, मां चयो उहे त तबाह कंदा ई कंदा। तव्हां वॾेरो जागीरदार ऐं हाकिम तव्हांजी तरक़ी में ख़ुशि न आहे, पर असां छा कयो आहे कारा कोट पाए। असां ई त प्रोफेसर हूं, डॉक्टर हूं, DC कमिश्नर, यारनि जा पुट कहिड़ा नवाबनि जा पुट। असीं तारीख़ जो इदराक रखूं, उहे इम्प्लीमेंट केतिरो कनि था। सही इम्प्लीमेंटेशन कई ऐं कंटिन्यू कंदो त वाकई इहा सभु शइ केतिरे हद ताईं ज़रूरी असां पाण खे न सघूं था। लेकिन हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ कारी न वञो, असां सां गॾु रहिजो। वरी महिरबानी। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन ॾिसो यकीनन फ़हीम नाज़री साहिब कहिड़ी बहितरीनु ॻाल्हि करनि पिया त ऐं इम्प्लीमेंटेशन्स किथे आहे। मूं जीअं पहिरियों बि चयो त असांखे ख़बर आहे त असां लाइ छा सही आहे छा ग़लति आहे। या इवन की कॾहिं कंहिंखां कंहिं शइ कोई एलर्जी हूंदी आहे त उहो खाइण हवाले सां पीअण हवाले सां चवंदा त न हीअ शइ खाईंदमि त मूंखे जेको आहे यकीनन पेट में सूर पवंदो, त उन शइ खे असां अवॉइड कंदऊं। लेकिन एॾी वॾी बीमारी, एॾी वॾी वबा जेके आहे, एॾो वायरस जेको आहे एतिरी पूरे मुल्कनि में घुमे फिरे थो, उन एतिरी जानूं जी गुज़ारिश थिए थी, उनजे बावजूद बि सम्झूं था त हीअ असां लाइ ज़रूरी आहे। सिर्फ़ु सिंपल हिकिड़ो मास्क पाइणो आहे, त उन में इम्प्लीमेंटेशन्स किथे आहे। जीअं तव्हां ॻाल्हि पिया कयो, उन ॻाल्हि खे तव्हां कंटिन्यू कंदा। मां इहा ॻाल्हि कयां पियो, जीअं ॿारड़ी मूंखे चयो नकाब पाए, सही, मां इहो उन वक़्त जी डायरी में पेज लिखियो, मां त शऊर जी लेवल जा पैरामीटर्स। जीअं हिते डॉक्टर साहब वेठो आहे माफ़ी सां, डॉक्टर पुछा कंदो फीस थी, अड़े बाबा तूं इलाज त कर पहिरियों, इंसान आहे, इंसान सम्झ। टीचर आहे, पुछा कंदो ट्यूटरिंग सेंटर आहे, फीस वॾी एॾी, ग़रीब जो ॿार किथां ॾेई सघे। मां प्राइमरी टीचर जो पुटु आहे, हारी जो पुटु सॾाईंदो, पर माशाअल्लाह मुंहिंजा पुट ॿई एसोसिएट प्रोफेसर आहिनि, 20 ग्रेड में PhD ॿाहिरों करे आया लंडन। मां हुनखे चवंदो ग़रीब अचे त पहिरियों त हुनखे पाणी ऐं चांहि पीआरियो, तव्हां ॾाढो त हारी वियो, चांहि बि न पीआरे सघंदो। त उते इस्तंबुल में असां जॾहिं लथासीं का तकलीफ़ न। मां पहुतमि राति जो 8 बजे, मेज़बान मुंहिंजो शागिर्द हो, मां पुछा कंदो हो मूंखे, चई साईं मानी आहे, मां चयो आउं मानी खाइणु कोन आहियां, मूंखे ॻाल्हि ॿुधाए जिते करोना में हाणे ॿाहिरि वञी सघूं था नथा। चई साईं तव्हां वञी सघो था, छो जो विज़िटर्स हो, मां नथो वञी सघां, छो जो 8 खां 10 ताईं लॉकडाउन आहे ऐं 10 खां पोइ कर्फ्यू हूंदो आहे। मां चयो भला कुझु खुलियल आहिनि रेलूं, ट्रेनूं हलनि,
मां चयो मानी जल्दी हिते कढी ॾे ऐं मानी जी खाईंदो आहियां हिकिड़ी प्लेट छॾी में पोइ ऐं सिंधियुनि वारनि हवालो तोसां कयां थो मां वञी घुमी मोटी ईंदुमि राति जो हिकु ॾींहुं थी वञे टाइम इज़ मनी मां हुनखे यूज़ करणु चाहियां ऐं मां वियुमि जॾहिं इस्तक़लाल स्ट्रीट डायरेक्ट ट्रेन में मूंखे हुन पास ॾिनी पंहिंजे शागिर्द त सॼी दुनिया मक़सदु आहे राति जो जेके विज़िटर्स आहे हलनि पिया भली शॉप बंदि हुजनि हलनि पिया ॾिसनि पिया छो जो मुहक़िक़ आहे रिसर्चर आहे माण्हू दुनिया खे ॾिसणु चाहिनि पिया यूरोप जो वाहिद मुल्क आहे जेको वीज़ा ॾिए तुर्की एॾी रिस्क पर नकाब लाहियो उन ते सज़ा सैनिटाइज़र यूज़ न कयो उनजे लाइ जिते रेलवे स्टेशन ते तकरीर जी मौलवी साहिब असांजा खुतबा हलंदा लाउडनि ते पर करोना जे बारे में उहो बि ख़ुदि मक़सदु आहे त असांजो जेके हिकिड़ी कॉर्नर आहे मज़हबी जेके दोस्त आहिनि असांजा मज़हबी त असां बि आहियूं पर बुनियादी तरह उन्हनि खे चओ त बाबा ही त आहे कोन आम माण्हू खे चओ छो जो उनखे आहे रोज़गार जो रोज़ जो सिर तगारी खणा त 5 पैसा वेंदा त चुल्हो ॿरंदो तंहिंजे करे हू उन सां मुक़ाबिलो करणु चाहे थो मरणु चाहे थो जंगी हालत में असांजो माण्हू आहे उते शऊर हो हिते मिसाल तरह सिंध गवर्नमेंट मां त सैनिटाइज़र किथे ॾिसां ई नथो ॾह नकाब मास्क लाहे उछले छॾींदा अच्छा हिन ॻाल्हि ते तव्हां ॾिसो त जीअं फ़हीम साहिबु चयो त मूंखे हिकिड़ी नंढड़ी ॿार ई इंडिकेट कयो त माना मास्क पायो में बि हुनजे माउ साथ रहियो हिते असां जेके कोई बि ईअं चए थो त हिकदमि सां रश कावड़ जज़्बाती जुनूनी था थी वञूं माइंड था कयूं ऐं जीअं मूं त चवंदी आहियां त इन शइ खे त असां सोचूं पहिरियों बि प्रोग्राम में चयमि त साईं त असांखे पंहिंजी इंसल्ट महसूसु करणु घुरिजे त असां हीअ शइ जेकी आहे अगरि नथा कयूं मास्क पाऊं कोन था मुतबरी जो निशानी सम्झनि था घर वारा नाराज़ थी वञनि था बिल्कुलु बिल्कुलु तव्हां छा चवंदो न ॾिसो बिल्कुलु इहो हाणे ॾिसो न नूनार साहिब त पाण हिकिड़ी ॿाहिरीं दुनिया जी ॻाल्हि कई असां त हमेशह इहा चवंदा रहिया आहियूं त भई हीअ सिर्फ़ु पाकिस्तान में न आहे दुनिया में त इलाही घणियूं रिस्ट्रिक्शन्स आहिनि उन तमामु घणियूं पाबंदियूं आहिनि ईअं त न आहे असां वटि त आमतौर ते माण्हू असां बि वेंदा आहियूं महफ़िलनि में या किथे बि ॻाल्हि कंदा अची यार तव्हां डॉक्टर त अची असांखे हर वक़्तु डेॼारियो था अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे को हीअ मिड़ी माना हिकिड़ो मुख़्तलिफ़ क़िस्म जी हिकिड़ी बेसलेस हिकिड़ी ग़ैर साइंसी ॻाल्हियूं कंदा ऐं उन्हनि ॻाल्हियुनि जो नतीजो इहो निकिरंदो त माण्हू नज़रअंदाज़ करणु लॻी हलिया माण्हू इग्नोर करे छॾियो हाणे भई कोरोना को एॾो वॾो फुटबॉल या आहे को हुनजो नज़र ईंदो कोरोना हिकिड़ो इनविजिबल नज़र न ईंदड़ हिकिड़ो वायरस आहे ऐं उहो किथे बि कंहिं बि माण्हू खे शिकार करे सघे थो मज़बूत किलनि में गड़ियो न हर जाइ ते ॾिसो न कोई महफ़ूज़ कोन्हे एॾा वॾा माण्हू महफ़ूज़ न आहिनि त असीं त सफ़ा ख़तरे में आहियूं न तंहिं करे महिरबानी करे घटि में घटि तव्हां इन मास्क जो इस्तेमालु त मस्ट करियो हाणे त गवर्नमेंट बि सोचे पई त भला जेकॾहिं ईअं न त पोइ असां कलम 144 पूरे मुल्क में लागू करियूं ऐं पोइ बंदि कयूं जॾहिं गवर्नमेंट अहिड़ो को क़दम थी खणे त वरी असां चऊं था त यार ही छा आहे तालीमी इदारा असांजा बंदि थी विया हीअ असांजूं मार्केटूं बंदि असांजो रोज़गार बंदि इहो गवर्नमेंट बि नथी चाहे ऐं थियण बि न घुरिजे सिस्टम हलणु घुरिजे पर एहतियाती तदबीरनि सां ॾिसो ॿाहिरि यूरोप में विज़िटर्स खे अलाउड आहे तव्हां भले अची आया हो तव्हां जेको घुमी फिरी सघो था असां वटि हलो जॾहिं थियो त वरी उहे महफ़िलूं उहे शादियूं वॾा वॾा काज वॾो शुरू थी वियो भई तव्हां ईअं न कयो न रोज़गार लाइ मना न आहे तव्हां SOPs फॉलो कयो तव्हां रोज़गार कयो कारोबार हले अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान त वरी बि बहितर रिस्पॉन्ड कयो आहे पॉलिसी वाइज़ जे हिसाब सां त उन्हनि एॾियूं सख़्तियूं घणियूं न कयूं पहिरें फेज़ में थियूं ऐं उहे ज़रूरी हुयूं त असां कंहिं वॾे डिज़ास्टर खां बची वियासीं हाणे असांजा माण्हू चवनि था त शायदि ईअं ई हो असां वटि त लकली अलाह जो करम आहे जो असां वटि घटि केसिस ऐं घटि अमवात थियूं आहिनि सॼी दुनिया में इलाही सारो नुक़सानु थियो आहे पंहिंजे पाड़ेसरी मुल्कनि में बि ठीकु ठाक लखनि में माण्हू मुआ आहिनि पर असांजा आम माण्हू उनखे वठे कोन थो सीरियस नुक़सानु इहो थियो आहे जो हाणे वरी टीं लहर अची वई अच्छा अच्छा फ़हीम साहिब तव्हां न वञे ख़ासि तौर ते हाणे जीअं तव्हां सिंध जा काफ़ी शहर आहिनि ॻोठ आहिनि उहे बि तव्हां विज़िट कया पंहिंजी डायरी जे हवाले सां सिंध डायरी जे हवाले सां त उन में तव्हां ॾिसो ॿारहड़ी में इहो घणो आहे त माना असांखे हिते कुझु कोन थो थिए हिते त अहिड़ी का कोरोना जी शइ कोन्हे असांजा कॉलर्स बि जेके आहिनि ख़ासि तौर ते ॻोठ सवाल तव्हांजो बिल्कुलु क्लियर आहे माण्हुनि लाइ मां वठंदुमि त जीअं माण्हू हींअर कोविड जी फर्स्ट वेव में सेकेंड वेव में थर्ड वेव में नेचुरल डिफेंस मैकेनिज़म ज़रई समाज में उहो छो जो ज़रई समाज में बल्क में डॉक्टर खे ख़बर आहे ऑक्सीजन ॿी न्यूट्रिशन मिले थो तव्हां हाणे भई पली साग जेको हिते पचे थो सफ़र करे उहो धोपिजे थो खाओ उनमें जर्म्स आहिनि उहो बीमारियूं उते त ईअं साग पटे पली पटे वण जे हेठां सुता पिया आहिनि ऐं जेके बि ज़रई मुल्क आहिनि जंहिंजी ज़रायत दुनिया में मिसाल वठो वियतनाम जो ॿाहिरड़ी आहे रशिया जी शहर रशिया जा ॾमिजी विया सेंट्रल एशिया जा जेके छिडरा मुल्क आहिनि ऐं ज़रायत माना हुनजी ओपन आहे उते कोविड बि आम तरह न थियो
बाक़ी मामिलो इहो आहे त जेके सरमाएदार जे अंदरि रैंड में विच में हुआ उहो सरमाएदारी शिकस्त खाई वई कोविड खां। उन्हनि जा हथियार, उनजा एटम बम, उनजा न्यूक्लियर जा प्रोसेस साइंटिफिक उहे कमु न करे सघे। बाक़ी मामिलो डप जो जेतिरो क़दुरु आहे ॿाहिराड़े जो माण्हू चवंदो आहे अलाह चोंब ॾिनी आहे पखी खे चूणो बि ॾींदो। उनजो सॼो गुज़र सफ़र जेको आहे मिथ ते आहे। शायदि जिते एजुकेशन जो बॉर्डर्स कमु न कंदियूं आहिनि त माण्हू लाइ वॾे खां वॾो हथियार जेको आहे सहारो जेको हूंदो आहे माशा अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, सुभान अल्लाह, इहे शयूं चई माना उन्हनि में हिकिड़ो इस्तक़लाल पैदा थिए थो, स्टमिना पैदा थिए थी, इम्यून पैदा थिए। मिसाल तरह लतीफ़ जी सिट जंगनि में दोराईंदा आहिनि न, तव्हां ड्रामा जॾहिं हलनि दौलत दरिया ख़ान जो वरी तव्हां पस मंदर में असांजा सूर्य मरी सोभ खे त दिलि जा अवाम दिलनि जा अवाम सां ॿाहिरि जो माण्हू ग़रीब ॿियो छा करे सघे थो। उन्हनि वसीला न आहिनि, वसीलनि जी अणाहठ जे करे हू पंहिंजी तवकल ते ज़िंदगी गुज़ारे। सिंध जे वॾेरे एॾो ज़ुल्म कयो ॿी जंग अज़ीम जे जर्मन सिपाहियुनि बि न कयो। तव्हां ॾिसो सिंध जा रोड तबाह, रस्ता तबाह, स्कूल तबाह, ऐं इन्हनि जा फार्म आहिनि। इहे किथे आख़िरकार घुमनि। आदम स्मिथ अबो आहे इकोनॉमिक्स जो, मां मास्टर कयो आहिनि, 6 मास्टर कयो, 6 ई स्कॉलरशिप ते ॿाहिरों कयो, हितां पाकिस्तान मां न आहे। मूंखे लंडन में प्रोफेसर चयो आदम स्मिथ चयो त इक़्तिसादियात सॼी सारी हलाईंदी आहे मुल्कनि में। उनखे सिंपल इहो सम्झो इक़्तिसादियात चइबो आहे खीसो, मुंहिंजे खीसे में छा आहे, ऐं औरत जी इक़्तिसादियात हूंदी आहे रंधिणो। उनखे ख़बर आहे त मिर्च किथे आहिनि, लूणु किथे आहे, भाॼी भुती कीअं चाढ़णी आहे। त असांजी इक़्तिसादियात खे जेको तबाह कयो आहे फ्यूडरलिज़म, ऐं नतीजतन अॼु असां हिकिड़े वॾे अहिड़े म्यूज़ियम में रहूं था, तबाहशुदा म्यूज़ियम सिंध, जिते का बि शइ तव्हांजी सलामत न। हाणे मार्केटूं त उखेड़नि था, पर किले खे चवनि था ख़ाली कराइण सिंध जी तारीख़। सर्क असां वञी किलो ॾिस, टॉप कापी ऐं कदीको ॾिसणु वञे थो सॼी दुनिया जा। रोज़ानो इस्तक़लाल में उते या कदीको में चवनि था नॉर्मल जॾहिं सिचुएशन हूंदी आहे 10 खां 15 लख माण्हू विज़िट कंदा आहिनि उनखे। तव्हांजी विज़िट करे सघनि था। पर विज़िट साइट्स सवेरे जी ॻाल्हि कईसीं, उन्हनि हाकमनि जो बि तवजह न आहे, ऐं माण्हू त ढो बिना ढोला असांजा न आहे सूंहं जी, रोज़ जे पेट में फाथा पिया आहिनि। उहो किथे डॉक्टर खे प्राइवेट फीस ॾियनि, उहो किथे प्राइवेट स्कूल में ॿारनि खे पढ़ाए। का बि शइ ग़रीब जे ॿार लाइ सिंध में कोन्हे। हींअर असांजे इलीट क्लास लाइ या जेके असां थोरो मानी मखण रखूं था, बटर ब्रेड आहे विचोले क्लास लाइ, न त ग़रीब माण्हुनि जे ॿार जो त ख़्वाब चकनाचूर थींदा। सिंध जी किरोड़ा आबादी सही माना ॾिसो काफ़ी हद ताईं समझ बूझ हूंदे ऐं ज़रई समाज में पाणी नलको जो कढे थो न, उहो तव्हांजी मिनरल जेकी बोटल वठंदो उन खां बहितर थिए। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। ऐं फूड जेको बाहि ते जेको पचाईंदा नेचुरल न, इहो प्रोटीन वधाए थो। बिल्कुलु। ऐं ॾिसो त सियारे में उहो ई जर जो पाणी इलाही गरम थो थी वञे, गरनारे में जेको इलाही थधो थो थिए, माना हिकिड़ी बि कुदरत जा जेको पंहिंजा साइकिल्स आहिनि। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि आउं एड कंदुसि, साईं खां तव्हां सुवाल पुछियो त ॿारनि में इहो ख़ौफ़ बि घटि आहे कोरोना जे बारे में ऐं केसिस बि घटि आहिनि। साईं जेके रीज़न्स ॿुधाया बिल्कुलु उहे ठीकु आहिनि। गॾोगॾु हिकिड़ो ॿियो मेन रीज़न इहो बि आहे त कोरोना हमेशह जिते ॻुतियल आबादियूं हूंदियूं आहिनि उते वधीक थींदो। ठीकु आहे, शहरनि में ॻुतियल आबादियूं आहिनि, ॿाहिरि वारनि में हिकु त छिटियूं आबादियूं आहिनि, ॿियो वेंटिलेशन सुठी आहे, ओपन एयर आहे, त वेंटिलेशन बहितर हूंदी त उहो चांस घटि बि आहे। ॿियो हूंदो आहे कम्युनिकेशन। त सिटीज़ में शहरनि में त असीं हिकिड़े शहर में हैदराबाद तव्हां लॻे नंढो शहर आहे, कराची खे ॾिसजे त वॾो शहर आहे, त उते माण्हू रोज़ाना रोज़मर्रा जो केतिरो सफ़र करिणो पए थो शहर जे अंदरि बि, त ॿारनि में इहो घटि आहे। इहो बि हिकिड़ो इहो सम्झणु घुरिजे न, जीअं वसी इलाइक़नि वॾियूं ॿारियूं आहिनि, फ्रेश खाधो ताज़ो खाधो सुबुह जो सवेरे उथणु, ॿियो इलाही हार्ड वर्कर आहिनि, कुझु एतिरी महिनती आहिनि, को लेज़ी लाइफ, को डाउज़ी लाइफ हुननि जी कोन्हे। माना हिननि खे पोइ सम्झणु घुरिजे न असांजी इन एरिया में त कोरोना जो इफेक्ट घटि थिए थो। नेचुरल क्वारंटाइन आहे डॉक्टर साहब चवनि, नेचुरल क्वारंटाइन। पर उहे ई माण्हू पोइ बाद में सभिनि खे हिक ॿिए खे शायदि इहे चवंदा त कोरोना त आहे ई कोन, कोरोना त आहे न, उनजो इहो परसेप्शन ग़लति न वठणु घुरिजे। जेकॾहिं असां वटि घटि केसिस थिया आहिनि, पोइ कंहिं बि सबब जे करे असांजे कल्चर या जेको बि अलाह जी ब्लेसिंग चई छॾियूं, त उनजो इहो मक़सदु न आहे त कोरोना ख़तमु थी वञे। पोइ नुक़सानु इहो थो थिए, इन सोच जॾहिं डेवलप थी न तॾहिं त थियो आहे। हींअर असांजे इन इहो सेकेंड वेव जीअं ख़तमु थी, गवर्नमेंट जॾहिं पाबंदियूं नरमी कई त माण्हुनि सफ़ा हल्को वठी छॾियो। वॾा वॾा शादियुनि जा उहे ई प्रोग्राम। मूंखे इन ॻाल्हि ते ॾुख बि थींदो आहे, कावड़ बि ईंदी आहे बीइंग डॉक्टर, त भई तव्हांखे दुकान खोलण या उन सां मना नथी कजे, पर कम अज़ कम सोशल गैदरिंग्स खे त तव्हां घटि करे छॾियो, उहे त ज़रूरी न आहिनि की। ब्रेक वठी न ब्रेक पोइ कंटिन्यू था कयूं। वाकई इहे शयूं सोचणु सम्झणु घुरिजनि। नाज़रीन हींअर त शॉर्ट क्रूशियल ब्रेक ते कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन। तो ॿीहर वरी का कदम प्रोग्राम सुबह मेराण में ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ऐं असांजो यूट्यूब ते चैनल आहे मेराण टीवी ऑफिशियल चैनल, उनखे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं शेयर ज़रूरु कंदा। उन सां गॾो गॾु बेल आइकन खे बि ज़रूरु प्रेस कंदा। त अगरि सपोज़ तव्हांखो को बि मेराण टेलीविजन को बि प्रोग्राम अगरि मिस थो थिए वञे, ख़ासि तौर ते सुबुह मेराण प्रोग्राम, त यकीन तव्हां हुते आराम सां ईज़ी सां जेको इंजॉय करे सघो था। अच्छा ॾिसो ॻाल्हि जीअं मूं ॿीहर बि उहा ॻाल्हि कई, कंहिंजे कंहिंजी आदत हूंदी आहे त कुझु बेफ़िक्र हुजे, कंहिंखे लाइफ जो एक्सपीरियंस बि न हुजे या कंहिं बारे में ख़बर बि न हुजे, त उहो हिकिड़ी ॻाल्हि करे छॾी, हिकिड़ी ॻाल्हि को 1% को 3% को सही डिलीवर थिए थी, माना अथेंटिक उहा ॻाल्हि कोन हूंदी आहे। ख़ासि तौर ते कोरोना जी सूरत जे हवाले सां, एपिडेमिक जे हवाले सां, वैक्सीन्स जे हवाले सां, जीअं काफ़ी कुझु ॿुधण में आयो त बीमारी थिए थी, फ्लू थो थिए, बुखार थो थिए, इवन के एतिरो बि ख़बर पइजे त पाणी वारी वैक्सीन हणनि था। त तव्हां छा चवणु चाहींदो, माना ख़बर न आहे कंहिं शइ खे अथेंटिक उहा ॻाल्हि डिलीवर थी थी वञे, ऐं ख़ासि तौर ते ग़लति ई ॻाल्हि डिलीवर थी। इहो ई अनफॉर्चुनेट आहे असांजो, त असां जेको इररिलेवेंट माण्हू जंहिंजो उहो कमु बि न आहे, मिसाल हींअर आऊं कानून ते त नथो ॻाल्हाए सघां, साईं एडवोकेट साहिबु ॻाल्हाए सघनि था, ठीकु आहे। अहिड़े हिसाब सां सिहत ते हर माण्हू, आम माण्हू, ठीकु आहे, सही आहे, इंटरनेट जो ज़मानो आहे, तव्हांखे मालूमात आहे, बेशक हूंदी, बहितर आहे, पर तव्हांखे जेका रिलायबल आहे, एतबार जोगी ॻाल्हि तव्हांखे हिकिड़े क्वालिफाइड डॉक्टर खां ख़बर पवंदी, ठीकु आहे। ऐं डॉक्टर बि जीअं ज़ाहिर हाणे दिलि जी बीमारी आहे त वरी ख़ासि तौर ते दिलि जे डॉक्टर खां ई असीं पुछंदा आहियूं, अहिड़े तरीक़े एक्ज़ैक्टली। त कोविड जी ॻाल्हि आहे, जीअं हाणे असांजो पब्लिक हेल्थ शोबो आहे, असां डायरेक्टली हिन सां डील कयूं था कोविड सां, ऐं ॿिया डॉक्टर्स बि असांजा बिल्कुलु उहे बि कनि था। त माण्हुनि खे घुरिजे त हू जॾहिं बि तव्हांखे कंहिं क़िस्म जी क्वायरी आहे, बिल्कुलु तव्हांजे ज़हन में ख़दशा हूंदा, उहे बिल्कुलु असीं नथा चऊं त को तव्हां ग़लति आहिनि, तव्हांजा एतिराज़ ज़रूरु करियो, सुवाल ज़रूरु पुछो, सुठी ॻाल्हि आहे, पुछणु घुरिजे। डॉक्टरनि खे बि अरो न थियणु घुरिजे, हर माण्हू जे ज़हन में सुवाल ईंदा न, लेमन आहे, हुनखे ख़बर न आहे त भई रिएक्शन थो थिए, हीअ थो थिए, मूं हीअ ॻाल्हि ॿुधी आहे, त उनखे दुरुस्त करणु, उनखे तसीह करणु, उहो असां डॉक्टरनि जो कमु आहे। त आऊं इहो तव्हांजे प्लेटफॉर्म तां सुबुह मेराण जे ऐं मेराण टीवी जे तव्हां शुरू खां पाण डे 1 खां कंदा पिया अचूं प्रोग्राम, त महिरबानी करे तव्हां जहिड़े तरीक़े सां पहिरीं कोविड जी बारे में मिथ्स हुयूं न, त हीअ आहे ई कोन, वजूद ई कोन्हे, पोइ जॾहिं विरले हर ॻोठ मां हर माण्हू जॾहिं वञणु लॻा, पोइ थोरो थोरो माण्हुनि खे यकीन आहे त हा बीमारी ज़रूरु आहे। हाणे वरी वैक्सीन जे मुतलिक़ शुरू थी वयूं आहिनि, त वैक्सीन सही कोन्हे को, रिएक्शन थींदो, वैक्सीन आहे कोन, ईअं ई ॻाल्हि आहे, हणाईंदासीं त अलाए छा थी पवंदो, त ख़ुदा तव्हां यकीन कयो असांजो, असां हिकिड़ी एतबार जोगी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं था, हिकिड़ी अलाह जे तरफ़ां डॉक्टर ते अमानत हूंदी आहे न, सिहत जी हिफ़ाज़त करणु, इलाज करणु, दवा ॾिसणु, ॾिसो न। त इन करे असां इहो वसोख सां चऊं था त हिन महिल ताईं जेको मौजूदु डेटा आहे, जेका रिसर्च थी आहे, उन बुनियाद ते असीं चऊं पिया त हीअ जेका वैक्सीन आहे इहा सेफ आहे, तव्हां लॻाए सघो था, ऐं इन में कंहिं बि क़िस्म जो को नुक़सानु कोन्हे। बाक़ी तव्हां ॻाल्हि रही रिएक्शन जी, त असीं हिन जो बि इनकार नथा कयूं, पैनाडोल जी गोरी बि कंहिंखे रिएक्शन करे सघे थी, इहो असां इन जो डिनाय कोन था कयूं। पंहिंजे हवाले सां कोई एलर्जी जे हवाले सां। अच्छा तव्हां छा चओ था फ़ैज़ साहिबु, अहिड़नि माण्हुनि जेके बग़ैर कंहिं अथेंटिक प्रूफ जे हवाले सां का बि ॻाल्हि छॾे यूं के को बि बसि जेको सम्झ में आयो उहो चई छॾे? असुल ॻाल्हि हीअं आहे त शुरूआत खां वठी तव्हां ॾिसंदा हुआ त जेका बि नई शइ हूंदी आहे, इंसान खे क़बूल घटि कंदो आहे। मज़हब लखे आया, मज़हब 1.25 लख तव्हां वटि अॻियां आया, माना उहा एक्सेप्टेंस लेवल पहिरीं न हुई, पोइ आहिस्ते आहिस्ते एडॉप्ट थी वई। अहिड़े नमूने साइंस जी दुनिया में तमामु वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। असीं त सिंध ऐं सिंधी या पाकिस्तान अञा पसमंद ऐं पोइ ते पयल मक़सद माण्हू आहियूं। ऐं जेको यूरोप तव्हां ॾिसो, यूरोप में विचिस जेको ॾाइण जो तसवुरु, जिन भूत जो तसवुरु, उहो यूरोप में सॼी 16 सदी ताईं लामारा ॾे। एडिनबरा कासिल, वेस्टमिंस्टर वॾे खां वॾो किलो लंडन जो, अञा ताईं चवंदा हिते 360 ॾाइणियूं हुयूं ऐं रोज़ाना 2 माण्हू खाईंदियूं, हिकिड़े माण्हू जो लाश मथां फिटो कंदियूं। एडिनबरा कासिल त हुते 2 दगल वॼंदा आहिनि शाम जो 7 बजे। मां हुते रहियो आहियां त बाबा उहे माना 2 लाश उछलाईंदा, माण्हू न वेंदा। तो माना एक्सेप्टेंस माण्हुनि जी सम्झ जी लेवल एतिरी किरियल हुई। हीउ जेको बुरको तव्हां ॾिसो था, जेको असांजूं औरतूं पाइनि, इहो असांजी तख़लीक़ थोरी आहे, इहो अमेरिकन ऐं यूरोप जो, जेके हाणे अंग्रेज़ चवनि था त मशीनूं ॼणो घुमनि थियूं औरतूं, अञा ताईं ॿाहिरि में किथे किथे एडॉप्ट आहे, पर हाणे त बुरका जदीद अचे, यूरोप जो कॉन्सेप्ट आहे। एक्सेप्टेंस मलेरिया जी मक़सद आहे गोरी आई क्वाइनिन, पेनिसिलिन जॾहिं ईजाद थी, किथे आणंदा पेनिसिलिन? यूरोपियन एक्सपीरियंस ई किराए ते माण्हू वठी वञी डॉक्टरनि खया, असांजा माण्हू वठी विया, त कोन आहियूं। एक्सेप्टेंस लेवल न हूंदी आहे असां वटि, मिथ आहे, माण्हू ग़रीब पंहिंजो तंहिंजे करे
उनखे मां त तव्हांजे हिन मेहराण चैनल जे थ्रू गुज़ारिश कंदुमि त पंहिंजे बचनि ईंदड़ नसलनि ते थोरो कनि। ॿियो न त हिकिड़ो असांखे पटको जो पलांद वराए ईअं बुकिल हणी छॾींदा आहिनि, या औरत खे रओ फेराए मथे बजाए ईअं करे छॾे, जेकॾहिं मास्क न आहे त इहो मास्क ज़रूरु यूज़ कनि। मां तव्हांखे न्यूयॉर्क जे डॉक्टर जो मिसाल नमूनो चयो त ॿियो कुझु न कयो तव्हां इहो कयो। पाणी जीअं चाइना जे माहौल तंग 100 साल अॻु चयो त काढ़े पियो, पर जदीद दौर में तव्हांखे मक़सदु आहे पाणी साफ़ जितां मिले थो उतां ख़रीद करे पाणी पियो। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा ॾिसो अॼुकल्ह हर कोई पंहिंजो स्मार्ट बि सम्झे थो, ऐं जेको हर कोई पंहिंजे पर में जेको आऊं ॾाहो आहियां वधीक जेको शौक़ु अकुल फॉर्म रखण लाइ, इवन की भले साम्हूं वारे खे केतिरी बि डिग्री सोचनि, केतिरा बि हुजे लाइफ जे एक्सपीरियंस हुजे, ख़ासि तौर ते यूथ में इहा घणी शइ थी आहे। जॾहिं बि तव्हां ॻाल्हि कई नई शइ खे एक्सेप्ट करण में बि कम, जीअं पहिरियों जीअं सेलफोन्स आया 2004-05 में आम थी विया, नंढा नंढा थी विया, त तॾहिं बि हुननि में चयो शायदि हिन में करंट लॻंदो, शायदि हिन में हीअ शइ थींदी, माना काफ़ी हद ताईं नेगेटिव जा पहलू आया। हाणे ॾिसो जंहिं वटि सेलफोन कोन्हे त हू पंहिंजी ज़िंदगी अधूरी थो सम्झे, चवंदो त मुंहिंजी ज़िंदगी में माना का बिल्कुलु एतिरे हद ताईं माना इंसान इन शइ जो माना एडिक्ट थी वियो आहे। तव्हां छा चवणु चाहींदो एडिक्ट जे हवाले सां? इंसान पंहिंजी ज़ात में कंहिं बि शइ खे एडिक्ट करे छॾियो थो, त उनखे कीअं दुरुस्त करणु घुरिजे, या इहा सही आहे या ग़लति आहे? न ॾिसो, बहितर तरीक़ो इहो आहे त जॾहिं तव्हां जेको रिलेवेंट आहे न माण्हू उनखे उन ई वञणु घुरिजे। ॾिसो, जेकॾहिं तव्हांखे दीन सम्झणो आहे, मज़हब सम्झणो, कंहिं बि सम्झो, त जेको मज़हब जी ॼाण रखे थो उन खां पुछिजे। तव्हांखे कानूनी पेचीदगी आहे, तव्हां वकील साहब खां पुछंदव, सिहत जो मसइलो डॉक्टर खां पुछंदव। टेक्नोलॉजी जी ॻाल्हि आहे न, मोबाइल फोन, उहो मूंखे ख़बर कान पवंदी, साईं खे बि ख़बर कान पवंदी, हू तव्हांखे IT आहे उन खां पुछंदो। त असांखे असांजी ज़िंदगी में अताईज़म इलाही अची वियो आहे। अताई सिर्फ़ु डॉक्टर कोन्हनि, हर शोबे में फनकारनि खां वठी इवन अदीबनि खां वठी इलाही हर जाइ ते रुगो ई अताईज़म आहे। त महिरबानी करे इन खां पासो कजे। मतिलबु जेको बि असां अॻे ई हूंदो न, का मशवरो करणो त वॾड़े सां कबो हो न। छाजे करे? इहो वॾड़े वटि हिकिड़ी डिग्री आहे, एज जी, उमिरि जी, तजुर्बे जी, त भई हिनखे दुनिया ॾिठी आहे, हिन खां असां पुछूं था। जीअं साईं खां अॼु पाण नुवारे साहिब खां पुछूं पिया त साईं तव्हां तुर्की में छा ॾिठो कयो, ॾिसी आयो आहे न माण्हू हिकिड़ो। अहिड़े तरीक़े सां लाइफ में जेको बि तव्हां का बि नई शइ वठो था, या उनजे बारे में कोई इबाम आहे तव्हांखे, त तव्हां उन जे मुतलिक़ा लाॻापियल माण्हू खां मालूमात वठो ऐं पोइ उन ते एतबार करियो। हवाई तवाई जंहिं बि ॻाल्हि करे छॾी उन ते कंदासीं न, त पोइ असां वटि मिथ्स जनम वठंदियूं। पोइ उहो वैक्सीन कोरोना जी हुजे, बीमारी हुजे, या कंहिं बि क़िस्म जो को ट्रेंड हुजे, मोबाइल फ़ोन हुजे, या पोइ जिन भूत जी ॻाल्हि हुजे, जेका बि हुजे, उहा मिथ डेवलप थी वेंदी। ऐं अच्छा, हक़ सच जेका ॻाल्हि आहिनि उहा एतिरो जल्दी कोन थी प्रोपेगेट करे जेतिरो इहे मिथ्स कनि थियूं। मिथ मां मुराद आहे वहम या इबहाम या हिकिड़ी अनरिलायबल ॻाल्हि, हिकु अनऑथेंटिक ॻाल्हि, उहा हिकदमि फैलिजी वेंदी। अफ़वाह, तव्हां ज़री सी ॻाल्हि कई, हर को माण्हू उनखे वधाए चढ़ाए पेश पियो कंदो। अच्छा फैज़ साहब, ईअं पर छो नेगेटिव इंसान जेको आहे नेगेटिव पहलू ते छो हिकदमि सां यकीन करे थो? नेगेटिव ॻाल्हियुनि ते तव्हां बि हिकु सॼी दुनिया घुमी आहे, हज़ारनि माण्हुनि सां तव्हां मिलिया, हिकिड़ो साइकोलॉजिकल इफेक्ट तव्हां ते बि थी वेंदो, माना हिकिड़ो नफ़्सियात जा डॉक्टर तव्हां बि थी विया हूंदो, छो ईअं आहे? असां नेगेटिव शइ ते छो यकीन करे? एग्री एंड डिसएग्री इन थ्योरीज़। त माण्हू उमेद सां, सोभ सां ऐं रोशनी सां, सच सां प्यारु कनि था, ऐं माण्हुनि जा वॾा काफ़िला तारीख़ में प्री हिस्टोरिक दौर खां वठी हिन वक़्त ताईं उन ई रस्ते ते गामज़न। बाक़ी आहे ॿियो पासो, ऊंदाहो पासो आहे, नेगेटिव पासो आहे, उहो बि आहे। ज़मान ऐं मकान में इहे शयूं, ॾींहुं राति रहणो आहे, सिजु लहंदो त चंड उभरंदो, तंहिंजे करे इहे शयूं नज़र इन जे करे अचनि थियूं त जहिड़ी तरह कुता रोज़ानो ॿारनि खे पटनि पिया, हिन वक़्तु मक़सदु आहे सिंध में वॾे खां वॾो क़तल आम जेको थिए थो, उहो ॿियो टेररिस्ट नथो करे, छो जो कुता वधी विया आहिनि, असां वटि गुड गवर्नेंस आहे, डिलीवर नथी करे एजुकेशन सेक्टर में, हेल्थ सेक्टर में, इंफ्रास्ट्रक्चर सेक्टर में, डेवलपमेंट सेक्टर में। त कुता ॿारनि खे, हाणे सुबुह मां सवेरे ब्रेकफास्ट वक़्तु टेलीविज़न ॾिसां पियो त लाड़काणे में 3 ॿारनि खे ॾाढो, इहा शइ असांखे ईअं नज़र थी अचे। पर जेकर इतफ़ाक़ सां को माण्हू कुते खे चक पाए, वॾी न्यूज़ ठहंदी आहे। तो ईअं आहे मामिलो, नेगेटिव अज़म आहे, बाक़ी नेगेटिव एतिरो यानी पॉपुलर कोन्हे, या उनखे माण्हू पसंदि नथा कनि, पॉज़िटिव पासा घणा। ॾिसो, असल में ॻाल्हि छा आहे न, त बिल्कुलु सही आहे साईं जी ॻाल्हि, त हक़ सच उहो त आहे, तॾहिं त दुनिया थी हले, इन में को शक कोन्हे, उहो बिल्कुलु आहिनि। पर जेके नेगेटिव आहिनि, असां उन्हनि खे बि गॾु खणी हलणो आहे, उन्हनि खे सम्झाइणो आहे। अॼु पाण प्रोग्राम इन करे पिया कयूं न,
त जिन खे न समझ में अचे थी का ॻाल्हि या उन्हनि खे किथां को अहिड़ी सही इन्फॉर्मेशन न मिली आहे त ज़रूरी कोन्हे त उन्हनि जो को इंटेंशनली उन्हनि ईअं कयो हुजे। शेयरिंग हा, त असां शेयरिंग कयूं था ऐं इहो ई अमल असांखे करणो आहे। इहो ई त इंसान खे ॾींहं पहिरें खां वठी ऐं आख़िर ताईं इहो सिलसिलो हलंदो सम्झाइण। अच्छा, हर घर में, हर इदारे में, हर गैदरिंग में हिकिड़ो अहिड़ो पर्सन ज़रूर हूंदो आहे जेके नेचुरल असांजी बॉडी में बि इंटैक्ट मौजूदु आहिनि, नेगेटिव पॉजिटिव। मिसाल पर असांजो ड्रेनेज सिस्टम जेके चओ था, कैथारसिस थिए थी माण्हू जी यूरिन सूरत में, ॿी सूरत में, पघर जी सूरत में, ई बॉडी खे जॾहिं तव्हां एनर्जी में कन्वर्ट कंदा हुए त उहे नेगेटिव पॉजिटिव ॿई एस्पेक्ट हूंदा। तज़ाद बुनियादी तरह समाज इल्म खे रोशनी छो था चऊं, इहा ई त ॻाल्हि आहे त इल्म ॼाण, ठीकु आहे न। इल्मु ॾिसो हिकिड़ो त किताबी इल्मु आहे, हिकिड़ो तरीक़े सां असां पढ़ूं था कयूं था। इन खां अलावा बि असांजा वॾड़ा आहिनि, असांजो फोक विज़डम आहे, असांजा जेके बुज़ुर्गान आहिनि, असांजूं घर में माइरूं, ॾाॾियूं, नानियूं, उन्हनि वटि हिकिड़ी ज़मानो ज़िंदगी गुज़ारी हूंदी आहे। ईअं न आहे असांजे नौजवान नसल में हिकिड़ो इहो प्रॉब्लम बि आहे त बाबा ही अमा या ॾाॾी जेका इहा त वीचारी पढ़ियल ई कोन्हे, हिनखे त ख़बर ई न आहे। ईअं न आहे, उन्हनि खे दुनिया जी ख़बर हूंदी, उहो तव्हांखे ॿुधाए छॾींदी त ईअं असांखे रिस्पेक्ट करणु खपे, इल्म वारे खे रिस्पेक्ट करणु खपे, ख़ुदि इल्मु पिराइणु घुरिजे। जॾहिं तव्हां वटि इल्मु ईंदो न, पोइ तव्हां हर क़िस्म जी मिथ, ज़रूरी कोन्हे को डॉक्टरी जो इल्मु या इंजीनियरिंग जो या वकालत जो इल्मु आहे। इल्मु इलाही आहिनि, सवें हज़ारे इल्म जा तरीक़ा आहिनि। जॾहिं बि इल्मु ईंदो माण्हू खे त रोशनी ईंदी ऐं पोइ उहो अहिड़े क़िस्म जी अफ़वाह न पाण फैलाईंदो, जेकॾहिं कंहिं वटि आहे त उनखे उहो दुरुस्त करण जी कोशिशि कंदो। ऐं जीअं तव्हांजो महिराण, तव्हांजी सुबह महिराण में तव्हां रोज़ाना अहिड़ी क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा आहियो, अहिड़े तरीक़े सां असां पंहिंजे फोरम ते बीइंग डॉक्टर, बीइंग टीचर आऊं कयां थो, नूनारी साहिबु ॻाल्हि करे थो, ईअं असांजे हर माण्हू खे ईअं करणु घुरिजे। कोविड जी ॻाल्हि हले थी त असां उनखे कयूं। ॿियो को समाजी इशू आहे, सवें इशू आहिनि, जीअं साईं कुता ॾाढ़नि वारी ॻाल्हि कई, या अहिड़ा असांजा सवें न बल्कि हज़ारे इशू आहिनि। त असांखे घुरिजे त फहम सां उन ते ॻाल्हि ॿोल करियूं, पॉज़िटिव ॻाल्हि करियूं, मस्बत ॻाल्हि करियूं। असीं सॼो ॾींहुं कचहरियूं खोड़ था कयूं न, त आउं त ईअं चवंदो आहियां, तव्हांजी का इवन मस्जिद में वाज़ थिए थो, मंदर में इबादत थिए थी, चर्च में माण्हू गॾिजनि था, उते बि सभु कुझु करे पंहिंजे फेथ जे मुताबिक़ हिकिड़ी का ॻाल्हि तव्हां चङी सिहत जी बि करे छॾियो। ख़ासि तौर ते कोविड जी ॻाल्हि आई आहे न, त बाबा माण्हुनि खे चओ महिरबानी करे तव्हां वैक्सीन लॻाए छॾियो। जिन बाबा असां छो लॻायूं, चइबो साईं डॉक्टर साहिबु चयो आहे। अच्छा, डॉक्टर पकी ॻाल्हि कई, हलो डॉक्टर खां था पुछूं, या जेके डॉक्टर मौजूदु आहिनि उहे उनखे चई छॾनि। त इन तां छा थींदो, उहो मिथ बस्ट थी वेंदी, उहा जेको ग़लति जेको माण्हुनि में तासुर आहिनि उहो ख़तमु थींदो ऐं माण्हू उन तरफ़ अची राग़िब थी वेंदा। अच्छा, फिर तव्हां ॼाणंदा, माशा तव्हां टीचर बि आहियो, LLB जे लॉ जे स्टूडेंट्स खे तव्हां पढ़ायो बि था, कीअं था ॾिसो हाणे कोविड जी सूरत हाल में कीअं स्टडीज़ हलनि पई, एग्ज़ाम्स कीअं पिया थियनि, छा चवणु चाहींदा? हिकिड़ी ॻाल्हि ऐड कंदुमि, डॉक्टर साहिब जी ॻाल्हि कई, नुक़्ते ते अचूं था। पहिरीं ॻाल्हि त जीअं यूरोप में या तुर्की में मस्जिद जो ख़ुतबो मक़सदु आहे, स्टेट उनखे साइन कंदी आहे, उहो डिलीवर कंदा आहिनि। 3 मिंटनि जी तकरीर करणी आहे, निमाज़ 7 मिंटनि में तव्हांखे कंप्लीट करणी आहे, छो जो मुसाफ़िरनि पर टूरिज़म सेक्टर उते तंहिंजे करे कोन्हे। मां तव्हांजी महिराण चैनल जे तौर सां हुकुमराननि खे गुज़ारिश कंदुमि त असां सरकारी तरह कोविड खां बाख़बर रखण लाइ जेके बि लाउड स्पीकर्स हलनि था मस्जिदनि में, मदरसनि में, उन्हनि खे चवनि त 2 मिंट महिरबानी करे मुख़्तसिस कनि हर अज़ान खां, पोइ माण्हुनि में शऊर हुजे। एजुकेशन सेक्टर में या एग्ज़ाम जो तव्हां जेको स्ट्रक्चर चओ था, उहो त पैरेलल गवर्नमेंट चयो आहे त 50% स्टूडेंट अचे हिकु ॾींहुं ॿिए ॾींहं ते वरी। बाक़ी एग्ज़ाम्स जे लाइ त मुंहिंजो इहो नुक़्ते नज़र आहे त एग्ज़ाम्स ओपन बुक हुजणु घुरिजे, ओपन बुक हुजणु घुरिजे, किताब खोले शागिर्द लिखी सघे। यूरोप जे घणनि मुल्कनि में, अमेरिका जी 28 स्टेट्स में, अमेरिका जे में ईअं आहे, जंहिं स्टेट्स में मां डॉक्टरेट PhD प्रोग्राम कयो, पेंसिल्वानिया में, उन पेंसिल्वानिया स्टेट में ओपन बुक अलाउ आहे। शिकागो जी इलिनॉइस स्टेट में अलाउ आहे, घर वेठे ॿार पढ़ंदो न। सही, सॉरी टू इंटरप्ट, पर मां वठंदमि ब्रेक खां पोइ इन्ही ॻाल्हि ते कंटिन्यू कंदा त ओपन बुक में एग्ज़ाम्स कीअं थींदो ऐं कहिड़े तरीक़े सां ॾियणु घुरिजनि। वाक़ई इहो थी वञे त हर स्टूडेंट ख़ुशि हुजे, थोरी महिनत बि करे। नाज़रीन, कारे न वञो, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन। यकीनन जे स्टडी मेथोडोलॉजी जे हवाले सां काफ़ी कुझु असांजे पंहिंजे सिंध में जीअं असां चऊं था त थ्योरी ही असांखे पढ़ण जा माना 10 सवाल अचनि था, उनमें 6 जेके आहिनि करणा आहिनि, में हिकिड़ो कंपलसरी हूंदो आहे ऐं उहो ई ॾुखियो हूंदो आहे जेको हमेशह असांखे न ईंदो आहे। मोस्टली इहे थियो आहे या त वरी जॾहिं ऑब्जेक्टिव पेपर्स आया त MCQs टाइप त चलो थोरो वरी जॾहिं वाइवा अचे थो उन हवाले सां बि माना स्टूडेंट्स खे थोरो रही वियो आहे, माना इहे मार्क्स थोरा डिवाइडेड थियल आहिनि। असां पर जीअं फ़हीम साहिबु ओपन बुक एग्ज़ाम जे हवाले सां ॻाल्हि कई त मूंखे ॿुधण में ॾाढो एक्साइटेड थियो त आउं चाहींदमि मज़ीद इन ॻाल्हि खे थोरो मज़ीद खोले ऐं डिटेल में करे असांखे ॿुधाईंदा। जी हाणे वरी ॿी ॻाल्हि जेका तव्हां लाज़मी सुवाल चयो इन जे बि ख़िलाफ़ आहे, यानी नफ़्सियाती तरह ख़ौफ़ पैदा करणु छाजो तव्हां पुछा था कयो, छो था पुछा कयो लाज़मी आहे। अहिड़ो आसान तरीक़े सां असां यूरोप मां त 3 मास्टर कयूं आहिनि ॿाहिरियों, इंग्लैंड मां हिकिड़ी मास्टर आहे, ॿी पंहिंजो विनर आहे, स्कॉलरशिप विनर पंहिंजे हिते कोन, मां त हिकिड़े हारी जो पुटु आहे। ॿी मां वर्ल्ड बैंक तरफ़ां विन कई, 3 मां फुल ब्राइट तरफ़ां विन कई। उते टीचर सिर्फ़ु मूंखे हिकिड़े ॾिठो ऐं मायूस हुउमि त मूंखां अची ग्लोरिया पुछा कयो त वॉट आर यू फीलिंग फाइन। फ़हीम खे फाइन कंदा कॾहिं बि लख अंग्रेज़ मिलिया फ़हीम न चयो, इहो एक्सेंट जो मसइलो। त मुंहिंजो नालो लिखंदा PHAHEEM फ़हीम। हिते वरी कंहिंखे चओ त इहो फ़हीम ग़लति आहे, हिते ॾिठो अथनि एफ सां फ़हीम लिखंदे त उहे मूंखे चवनि था पेपर न ॾियो ऐं रिज़ल्ट आई अॼु ताईं A1 आहे मुंहिंजी, 24 सब्जेक्टनि मां 18 मुंहिंजा A1 आहिनि, बाक़ी आहिनि ऐं मां रोईंदो हुउमि त पास न थींदो। हुन मूंखे छा आहे त उस्ताद शागिर्द खे इवेल्यूएट करे थो हर घड़ी हर मूवमेंट। जेकॾहिं उस्ताद आहे टीचर आहे, बाक़ी चीटर आहे त पोइ इवेल्यूएट छा करे सघंदो, न करे सघंदो। उन A1 लिखी छॾियो। हाणे ओपन बुक जी हुन ॻाल्हि खे मूंखे चए तव्हांखे जेकॾहिं वणे त ही 2 सुवाल आहिनि, इनखे बि न वणे त 2 सुवाल पाण ठाहे उनजा जवाब लिखी मूंखे स्टेट वाइज़ मां चवां थो त ईअं आहे। असांजा एजुकेशनिस्ट महिरबानी करे दुनिया जे स्ट्रक्चर खे ॾिसनि त ओपन बुक्स दुनिया में आहे, मुरोज यूरोप जे काफ़ी मुल्कनि में, अमेरिका जी स्टेट्स में 28 मां तव्हांखे ॿुधायां थो 52 मां। त छाजे लाइ कोविड लाइ लाज़मी इन करे आहे त रिश्वत ते सीटूं मेडिकल जूं ॾियणियूं आहिनि पैसनि ते। इंजीनियरिंग ग़रीब जो ॿारु अॻिते ईंदो ई कोन करे ज़िंदगी भर, हे डॉक्टर भुल में थिया जेके थिया बसि थी विया ग़रीबनि जा ॿार। हाणे त फ्यूडरल DC बि पटियो हलो पंहिंजो पुटु थो रखणु चाहे, स्वीपर बि रखणु चाहे थो ऐं वाइट कॉलर तव्हांजा स्वीपर। हाणे तुर्की में घुमंदे जॾहिं सेंट्रल में बंदि हुई, मां रोज़ानो मां सुबुह जो 1 बजे ताईं 8 खां 1 बजे ताईं इंस्टीट्यूशन घुमंदो, डेलिबरेटली रिक्वेस्ट कंदुमि हलियो वेंदो, कार्ड हूंदो। त मां नॉर्थ साइड जॾहिं वियुमि इस्तांबुल जे त स्कूल हलनि पिया, मां हैरान थियुमि त हे स्कूल त बंदि आहिनि, कोविड आहे, कर्फ्यू लॻो पियो आहे, मार्शल लॉ लॻे थी, कर्फ्यू लॻे थो राति जो। त मां उनखे कार्ड ॾिनो त हुन कार्ड न वरितो। मां सोचियो त शायदि ॾिठई त हथ हुयो सही। त मां वरी पंहिंजो कार्ड कढी रखिया, हीअं बॉक्स कढी, मां चयो तूं हिनखे सैनिटाइज़र हणी हिकिड़ो खणी वञी पंहिंजे प्रिंसिपल खे। उहो सम्झे न पियो, तुर्की लाइक गूंगा हूंदा आहिनि। नेठ अंदरि वियो, भाई सॻोरी आई, मां सोचियो त क्लर्क वग़ैरह हूंदी, हिते त असांजो ख़ान आहे न, प्रिंसिपल आहे, वाइस चांसलर आहे, ख़ान ख़ानान आहे। जेतोणीकि उहे बि पटियालनि जा पुट हारनि जा ॿार आहिनि, वाइस चांसलर मां हर हिकु सुञाणे ज़रिए चवंदो। त उहा माई चयो मूंखे चई आई एम प्रिंसिपल। उहा पर्शियन हुई, अंग्रेजी फर्स्ट क्लास ॻाल्हाए। मूंखे चयो हाणे कोविड जे करे तव्हांखे वठी वञे सघो। मां चयोमांसि त आई एम अ फ्रीलांस प्रोफेसर टीचिंग इन 3 यूनिवर्सिटीज़ इन पाकिस्तान, आल्सो रनिंग द चैरिटी सेंटर, कम एडवोकेट एंड सोशल एक्टिविटीज़। दैट्स वाई मां अंदरि ॾिसणु चाहियां थो तव्हांजो, परे खां ॾिसणु। वही वरी पोइ शायदि काई अथॉरिटी सां ॻाल्हायो, मूंखे चई तव्हां हिकिड़े रूम में अचो, लैब हुई उते वरी सॼो सैनिटाइज़र वग़ैरह सॼो सारो, इवन चश्मो मुंहिंजो लारायो, हुन करे छा कयो। पोइ मूंखे वठी विया, मां चयो परे खां बचे, परे खां तव्हां ॾिसो। पोइ मां चयो हिकु क्लास कीअं, छा आहे त हिते क्वारंटाइन आहे, ही सबर्ब आहे इस्तांबुल। मां चयो तव्हां छो आहे, चई असां एग्ज़ाम कंडक्ट कयूं था। मां चयो एग्ज़ाम कंडक्ट कीअं कयो था, चई असां पेपर ई नए नमूने सां डिज़ाइन कयो आहे, 10 सुवाल रखिया आहिनि जंहिंमां 3 करणा आहिनि, 10 मां लॻे की हिननि खे 3 सवला लॻंदा। हिते वरी जंहिंखे पेपर ठाहिण लाइ ॾे त उहो वरी अहिड़ा ॾुखिया सुवाल लिखंदो, यानी गुणज़ ठाहे
ठका जो लॻेसि त मग़ज़ छेतू छेतू थी वञे जीअं न त चवंदा आहिनि साईं उजान में हणंदसि हिकु दफ़ो 70,000 हिसनि में विराइजी वेंदो, पोइ वरी ॻंढिबो, वरी जुड़ंदो। पेपर ॾाढो आने मेरा अजीब किस्म जा ख्याल में ही पेपर असां सब्जेक्ट्स जो है या वक्त में चंदा त आउट ऑफ असां कोर्स आयो आहे शायद न हिते तव्हां जा वञो त वीसीस डीसीस ऑफिस जो दरवाज़ो बंदि, यूरोप जा डीसी मां ॾिठो दरवाज़ा खुलनि प्रेसिडेंट, छो त ही चोर चोर जा पुट आहिनि तॾहिं दरवाज़ा बंदि करे वेठा आहिनि, करप्ट आहिनि। सही 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 तव्हां ख़िदमत लाइ पैदा थिया या तव्हां रिजाइण लाइ पैदा थिया। सही। अच्छा डॉक्टर तव्हां छा चवणु चाहींदो, पाण प्रोफेसर बि आहियो, तव्हां भला अहिड़ा पेपर ठाहींदव, सच ऑनेस्टली ॿुधाइजो। न ईअं न आहे, असांजे असेसमेंट जो जेको सिस्टम आहे न उहो ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ शोबनि जो मुख़्तलिफ़ तरीक़े सां थिए थो ऐं यकीनन उन में इलाही रूम ऑफ इम्प्रूवमेंट आहे, उहो बहितर थियणु घुरिजे, इन में को शक कोन्हे। पर ज़ाहिर आहे असांखे असेसमेंट करणी हूंदी आहे। हाणे सपोज़ न 10 नौकरियूं आहिनि, उन लाइ 1000 माण्हू अप्लाई कंदा, तव्हांखे 10 बेस्ट चूंडणा आहिनि, त यकीनन ईअं त कोन्हे त सभिनी जे लाइ तव्हां हल्को ठाहे छॾींदो त पोइ तव्हां करे न सघंदो, डिफरेंशिएट ई कोन करे सघंदो। इम्तिहान जो मक़सदु इहो हूंदो आहे। माना इम्तिहान जी जॉब्स जे हवाले सां जॉब रिक्रूटमेंट जी ॻाल्हि न न ॿुधो सही, रिक्रूटमेंट खां अलावा बि स्टडीज़ में बि असांखे ईअं त न आहे करिणो त ॿार पढ़े न ऐं हू पास थी वञे, ईअं न आहे, पढ़ाइणो आहे। हा यकीनन ही जीअं ओपन बुक आहे या प्रॉब्लम सॉल्विंग आहे या ॿिया अहिड़ा मुख़्तलिफ़ असां सभु अप्लाई कंदा आहियूं। ॾिसो असां वटि बि एग्ज़ामिनेशन जॾहिं थींदो त असां इंटरनल एवेल्यूशन बि थींदी आहे, हुनजी को एकेडमिक एक्टिविटीज़ ॾिठियूं वेंदियूं आहिनि, हुनजो एकेडमिक एक्टिविटीज़ पेपर वाइवा ऑस्पी ईअं 6-8 क़िस्म जा हिकिड़ा हूंदा आहिनि वर्कशॉप्स, उन्हनि खे मिलाए जुलाए हिकिड़ो फाइनल स्कोर ठहंदो आहे। हा इहा ज़रूरु ॻाल्हि आहे त असांजी टीचर जी इहा कोशिशि न हुजे त ॿारु कंफ्यूज़ थिए या परेशान थिए, उनखे जेको पढ़ायो थो वञे उनखे इंटरेस्टिंग करे, ईज़ी करे उनजी असेसमेंट करणु घुरिजे। डिपार्टमेंट मेडिकल जे शोबे में थी था सघनि एतिरा ऑप्शंस एलिगेट थी सघनि, लेकिन ऑप्शन असांजा उते जीअं डॉक्टर चए त मिसाल तरह अटेंडेंस ॾिसंदा, मिसाल तरह अटेंडेंस ऐं मूंखे पोइ गिलोरे चए पई ऑलवेज यू रेज द क्वेश्चन। मुंहिंजी हॉबी आहे, मुंहिंजा जेके उस्ताद आहिनि ॿ अढाई जंहिंखां मुतासिर, छो जो मुतासिर आउं घटि थींदो माण्हू, ऐं डायरेक्ट चवंदो छो जो लालच मूंखे रखणी कोन्हे, मानी मूंखे पाण खाइणी आहे, पुट बि कोन खाराई, तंहिंजे करे आउं समाजी तौर ते वेंदो आहियां जंहिं इंस्टीट्यूशन में, उन्हनि खे चवंदो आहियां डॉक्टर हीअ ग़लति आहे, हीअ ग़लति आहे, त मूंखे चए तव्हां रेस कंदा हुआ हमेशह क्वेश्चन ऐं तव्हां तनक़ीद कंदा हुआ असां ते, अमेरिकन ते तनक़ीद ई न कंदा आहिनि माण्हू, लालच ई कोन्हे, तव्हां छो न कया तव्हांजे लेवल त मुंहिंजे पीर बस खोसो जेको प्राइमरी टीचर जे मूंखे पढ़ायो, ही इज़ द प्रोफेसर यू लुक्स लाइक प्राइमरी टीचर। मां चयोमांसि हुनखे बैकडोर खे तुंहिंजो मां क्लास वठंदमि ई कोन, अमेरिकन पढ़ायो कोन, उते बि एवेल्यूएट ईअं ई कंदा आहिनि, हिसनि में सेमिनार कयो, ॾिसंदा अटेंडेंस ॾिसंदा, बिहेव ॾिसंदा, सही असेसमेंट्स या जेके बि असाइनमेंट्स हूंदियूं आहिनि उन्ही हवाले ते फ्री एंड क्लियर स्टूडेंट सेंटर्ड हुजे। ऐं प्रोफेसर आहे, मां पंहिंजे ॿिन्ही पुटनि प्रोफेसर चवंदा आहियां, मां तव्हां यू आर नॉट डिज़र्विंग एज अ टीचर बिकॉज यू डोंट नो द टीचिंग मेथडोलॉजी। टीचिंग मेथडोलॉजी कोर्सेस मेडिकल में नथा कराइनि, इंजीनियरिंग में नथा कनि, ऐं प्रोफेसर डायरेक्ट थिए थो मास्टर लेवल, ये PhD लेवल नंबर 1। ॿी ॻाल्हि इहा प्रोफेसर खे क्लास खां पोइ बाक़ी जेको टाइम आहे काउंसलिंग लाइ मिलियल आहे। इन रिटन जेको कॉन्स्टिट्यूशन आहे, जेके पैराडाइम्स पंहिंजा आहिनि त उहो काउंसलिंग बजाए, डॉक्टर त प्राइवेट अस्पताल में कार 70 न 110 जी स्पीड सां बजाइनि था, प्राइवेट क्लिनिक में मूंखे अचणो, बिल्कुलु काउंसलिंग ख़तमु, मेडिकल में, इंजीनियरिंग में ख़तमु, असांजी यूनिवर्सिटियुनि में ख़तमु थियो आहे। यूनिवर्सिटी टीचर रहां हिन वक़्त ताईं 40 सालनि खां पढ़ायां, फ्रीक्वेंटली को बि टीचर वेहण लाइ तयारु आहे। इहा ग़रीब ॿारनि जो हक़ आहे ऐं यूरोप में काउंसलिंग कंदा आहिनि, तंहिंजे करे उते ज़रूरत पास थींदो आहे माण्हू, फेल रेशो घटि हूंदो आहे। सेमिनार जूं 10 मार्कूं, अटेंडेंस जूं 10 मार्कूं, काउंसलिंग जूं 10 मार्कूं, 10 मार्कूं ॿी मिलियूं, सही बी क्लास ॾींदा, सी ग्रेड न आहे यूरोप, हिते सी ग्रेड आहे, मां चवां इहो बि कटियो वञे, 3rd क्लास ऐं सी ग्रेड ख़तमु कयो, A B हुजे, A B। ॾिसो एजुकेशनल रिफॉर्म्स ते ॻाल्हाईंदासीं त पाण हिकिड़ो छा 10 प्रोग्राम बि करे सघूं था ऐं इहा ॻाल्हि हलंदी रहंदी, इहो ज़रूरु ॻाल्हि थियणु घुरिजे। बाक़ी ईअं बि न आहे त हाणे जीअं टीचिंग मेथडोलॉजी ते असां वटि मेडिकल एजुकेशन डिपार्टमेंट आहे, पंहिंजी यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयां, अहिड़े तरीक़े सां मेराण या सिंधी या जेके बि असांजी यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि जा डेफिनेटली टीचिंग ट्रेनिंग प्रोग्राम्स बि थियनि था, ईअं न आहे, पर एग्रीड कि उन में इलाही बहितरी जी गुंजाइश आहे। जीअं एडमिनिस्ट्रेशन चलो ही त स्टडी जे हवाले सां थी, अॻु आउं एॾी देरि खां इंटरप्ट न पई करणु चाहियां, पर आउं पंहिंजी ॻाल्हि ते ही त चलो ठीकु आहे क्लासरूम स्टडी डिपार्टमेंट्स बि थिए, लेकिन एडमिनिस्ट्रेशन ते बि केतिरो प्रोग्राम थिए थो। हिकिड़ो स्टूडेंट जेको आहे एतिरी देरि लाइन में बीह पंहिंजो चालान पेड करे पंहिंजी डिग्री हासिल करण लाइ माना हुनखे मिले ई नथी, हालांकि हू 2015 में हुनजी पंहिंजी डिग्री पास आउट थी वई आहे, हिन महिल ताईं हुनखे डिग्री नथा ॾियनि, डिग्री त घर वेठे मिलणु घुरिजे, घर वेठे मिलणु घुरिजे। हिन महिल ताईं हुनखे इहो ॿुधण में अचे थो त तव्हांजो जेका सब्जेक्ट्स अञा ताईं लेजर्स ते न चढ़ियल आहे,
अजीब नथो लॻे उहो क्लर्क कचहरी करे सही। उड़ने तो पहिरियों यानी कि एडमिनिस्ट्रेशन लेवल सुपर एतिरी कमज़ोर आहे हिकिड़े वाइस चांसलर सां मीटिंग कयूं यूनिवर्सिटी में मूंखे चई तव्हां वियो चयो मां चयो तव्हां महिरबानी करे ॿाहिरि घुमो मां ॾिसी आहियां वॾी क्यू आहे सही मूंखे तव्हांजी चांहि जी ज़रूरत न आहे चांहि रोज़ानो 100 माण्हुनि खे मां पीआरींदुमि सही सही मां वॉलंटियर आहियां मां सिर्फ़ु इहा ई गुज़ारिश कयां यू आर माय फ्रेंड सही माना हर कोई पंहिंजे इन हवाले सां ॾिसी थो ठहे सही बिल्कुलु ॿाहिरि वञनि न तव्हां छा चवणु चाहींदो मुंहिंजे इन सवाल ते जेके मूं ईअं ॻाल्हि कई त पर न बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे तव्हांजी त Administration जेके हवाले सां। जेके क्लरिकल लेवल ते या एडमिनिस्ट्रेशन लेवल ते जेके थियनि थियूं न डिलेज़ इहे बिल्कुलु न थियणु घुरिजनि बहितरी अचणु घुरिजे छो त नौजवाननि ॿारनि या खणी जॉब जे लाइ वञनि था उन्हनि खे बि इहे खपनि थियूं डिग्रीज़ Degrees खपनि खपनि थियूं थियूं, बिल्कुलु, मार्कशीट्स apply या करण लाइ, सही। डॉक्यूमेंट्स खपनि था उन्हनि जे लाइ आसानी कई वञे स्पेशल काउंटर्स लॻाया वञनि काउंटर्स अवेलेबल आहिनि उन में एॾी ढिघी कतार आहे जेके सुबुह जो वञनि था पहिरीं शागिर्द मां शाम ताईं चवंदुमि जी 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 साईं त साहब उन वक़्तु मूंखे डिग्री जी ज़रूरत हुजे मुंहिंजे छो जो तव्हांखे ख़बर आहे त ईविल ऐं गुड फोर्सेस हिकिड़ा मुंहिंजे ख़िलाफ़ आहे चवंदा हीउ फने ख़ान सही। सम्झे थो पाण खे हीअ ॻाल्हियूं सही, करे थो सही। हिनजी डिग्री चेक कराए नेपियर यूनिवर्सिटी खां मां बिल्कुलु, तव्हांखे ॿुधायां बिल्कुलु। आई गिव यू एग्जांपल मुंहिंजी हितां जी डिग्री मोकिलियो सही। उहा 6 महीननि खां पोइ थी मां हुनखे चयो मुंहिंजी डिग्री तव्हां MS चेक करणु चाहियो सही बिल्कुलु बिल्कुलु टाक कयुमि रजिस्ट्रार सां रजिस्ट्रार चयो प्लीज़ सही सही मां ऐं डॉक्टर गुलज़ार ॾे वरी वापसि वेंदमि पंहिंजी पाल ही कंटिन्यू ख़तमु अर्ज़ु करे कयां वठंदमि। ॾिसो जी। अर्ज़ु इहा आहे त यकीनन हुन साइड ते इलाही डिलेज़ थियनि था एडमिनिस्ट्रेशन सही। हिकिड़ी ॿी पॉइंट बि ॾिसणु घुरिजे असांखे जी जी कहिड़ी माण्हू असांजे स्टूडेंट्स आहिनि न हाणे ॾिसो हिकिड़े साल वर्कलोड बि इलाही वधियो आहे नो डाउट असां हिकिड़ी सिंधी यूनिवर्सिटी जी जेकॾहिं ॻाल्हि कयां त को 20 खां 25,000 शागिर्द हर साल अप्लाई कनि था प्रोसेस में अचनि था दाख़िला जे लाइ इहो नंढो नंबर कोन्हे इलाही वॾो नंबर आहे ठीकु आहे अहिड़े हिसाब सां उहो प्रोडक्ट प्रोड्यूस बि थियनि था पास बि थियनि था उहो बि हज़ारनि में थियनि था त पोइ छा थींदो आहे एन वक़्त ते ही असांजी वरी इतफ़ाक़ सां हिकिड़ी असांजी हिकिड़ी क़ौमी हिकिड़ी आदत थी वई आहे जेका ख़राबु आदत आहे त असां सुता पिया हूंदासीं न हाणे जॾहिं नौकिरी मूंखे वठणी आहे जॾहिं मूंखे अख़बार में अची वियो भई मास्तरी आहे या डॉक्टरी आहे जेका बि नौकिरी ऐं उन महिल सुजाॻ थींदुसि हाणे ॻोल्हींदुसि मुंहिंजा कागज़ पट अक्सरियत जी ॻाल्हि थो कयां सही। सभु ईअं न आहिनि के बहितर आहिनि पंहिंजे टाइम ते था कमु कनि पोइ छा थियो हिकदमि वर्कलोड वधी थो वञे हाणे तव्हां जेकॾहिं 2 महीननि जे दौरान हिकिड़ो कमु कयो था ऐं वञी उहो तव्हां हफ़्ते में कमु कयो त फ़र्क़ु पइजी वेंदो न क्यूज़ वॾी थी वेंदी अच्छा त माण्हुनि खे घुरिजे थोड़ो क्लियर करे वठंदमि जीअं तव्हां चयो था न स्टूडेंट उहो सुजाॻ थोरो लेट सां थिए थो हा। त ॾिसो त टाइम Timely। शेड्यूल्स बि त आहिनि टाइम शेड्यूल्स बि त आहे त बाबा तव्हां हिन साल डिग्री तव्हां पास आउट कई आहे तव्हांखे जेको 5 या 6 महीना फ़हीम साहब मुंहिंजी ॻाल्हि खे अञा वधीक बहितर तरीक़े सां दुरुस्त कंदा त इन बात पोइ तव्हांखे डिग्री मिलंदी चलो ठीकु आहे उहो स्टूडेंट्स वञे पियो उनखे चए थो त जेके बि इदारे बस वारा आहिनि जेके सैलरीज़ पंहिंजी खणनि पिया हुननि जी आहे अक्सर आउं पाण पंहिंजे पर्सनल एक्सपीरियंस ॿुधाईंदमि त कॾहिं बि मूंखे सीट ते को बि क्लर्क टाइम ते वेठल न मौजूदु पियो अगरि हिकिड़ी डेस्क ते वञा त ॿी डेस्क ते चवंदा त तव्हां हुन ॾे वञो हुन ॾे वञा त हुन ॾे वञो इहे फाइल्स माना उते घुमंदी फिरदी रही इहो न हुजणु घुरिजे इहो बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे इहो टाइमली थियणु घुरिजे पर एतिरो ज़रूरु आहे त असांजे जेके नौजवान आहिनि शागिर्द आहिनि इहा बि ग़लती थिए थी ऐं पाण जो आहियां छाकाणि त पंहिंजी यूनिवर्सिटी में मेजॉरिटी में त कोन थो करे सघे मेजॉरिटी त नथी थी सघे न ऐं ब्रेक वठां पोइ जेको को फ़हीम साहब जेको आहे इन हाल सां जेको कंटिन्यू कंदासीं न हीअं वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो करे ॾिनो जो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन ॾिसो सभु जेके असांजी यूथ नौजवान यूनिवर्सिटी में पढ़नि लिखनि था यकीन फ़हीम साहब जी ओपन बुक जे हवाले सां इलाही एक्साइटेड ऐं ख़ुशि बि थिया हूंदा त बाक़ी ॾिसो जीअं इहे बहितर तरीक़े सां अॼुकल्ह जे असांजा नौजवान ॾिसो पाण पढ़नि लिखनि पिया नोट्स ठाहिनि पिया कुतो को कैचअप करे वठो कुतो को ठाहे वठो या टीचर्स जे 5 या जेके 15 मिंट जे लेक्चर्स में बि हू काफ़ी कुझु वॾी ढिघी लाइन ठाहे वठंदा आहिनि हिकिड़ो सिर्फ़ु सम्झंदा आहिनि त हू पंहिंजे हैंड राइटिंग में हिकिड़ो बहितर अंदाज़ आहे माना असां त बिल्कुलु अगरि असांखे इहो मौक़ो मिलियो वञे ओपन बुक्स जो त असां ॿी छा ई खणी वठंदासीं एतिरा असां स्मार्ट्स आहियूं वॾी ॻाल्हि ते त पर उनजे बावजूदि वरी एडमिनिस्ट्रेशन लेवल ते अचनि था त पोइ उन में पास आउट करे एॾी महिनत सां सेमिस्टर्स पास करे इम्प्रूव बि करे कोई स्टूडेंट्स इम्प्रूव ते बि ॾेई करे पंहिंजी फाइनली उहा डिग्री हाणे हुननि जो हक़ आहे उहा शइ वठणु तव्हां छा चवणु चाहींदो इन ॻाल्हि खे आउं चाहींदो त तव्हां मॉडल तौर ते हिकिड़ो मिंट में तव्हांखे ॿुधायां शिकागो इलिनॉय यूनिवर्सिटी में मां PhD कोर्स कयो इंटर्नशिप मां वरिती 380 कलाकनि जी उन मां 2 कलाक खुटनि पिया मां गाइड खे महिनत कई त हाणे मूं बुकिंग कराए छॾी आहे मूंखे वाशिंगटन जीअं जेतिरे ते 2 कलाक न कंदे जेतिरे ते आहे सर्टिफाइड पहिरीं ॻाल्हि उहा शी वॉज द डायरेक्टर जीअं SC2 में रजिस्ट्रार वेहे थो ऐं उन में मां हुननि सां गॾु पूरा 5 महीना कमु 5 महीना 12 कुल 18 माण्हू हुआ जंहिंमें 16 लेडीज़ हुआ ऐं बाक़ी जेके 8 माण्हू हुआ
उहे मर्द हज़रात। उहा डायरेक्टर सुबुह जो 8 बजे ईंदी, 11 बजे ताईं पेर ते बीठी हूंदी, पंहिंजे ते दरवाज़े ते बीठी हूंदी। मूंखे इंटर्नशिप हुई, मूंखे चई तूं ऑब्ज़र्व कर, मूंसां गॾु हल, जिते सिर्फ़ु ईअं चवां त न ॻाल्हाइजांइ, फिनांस में प्रेसिडेंट ताईं मीटिंग गॾु वेंदुमि। 42,000 उन 2007 जी ॻाल्हि आहे, 42,000 स्टूडेंट आहे उन यूनिवर्सिटीअ जा, जंहिंमें 16,000 इंटरनेशनल स्टूडेंट। उहा मार्कशीट या रोज़ानो 300 खां 400 मसइला हल थींदा, 100 रहिजी वेंदा लिंक कराइण, त नेक्स्ट अर्ली मॉर्निंग असां उहे हल कंदा हुआ, हिते फिज़िकली वेंदा पाण। त मार्कशीट जेकी ठहंदी साईं, जेको तूं वर्कलोड जी ॻाल्हि थो करे, 25,000 छा आहिनि शागिर्द, 42,000 शागिर्द इंटरनेशनल जंहिंमें 16, हर एक जी मार्कशीट तयारु हूंदी ऐं उनखे पाण डिपार्टमेंट में पहुचंदी। को बि इशू हूंदो हो, जेकॾहिं स्टूडेंट न सम्झंदो त स्टूडेंट उन में इनखे चइबो आहे एम्पैथिस, हिकिड़ी डॉक्टर जी हमदर्दी थी ॾसे 116, पर असांखे कोविड मां कीअं थो वैक्सीन कराए, इहा थी एम्पैथिस। इहो छा आहे त विस्डम घुरे थो, कमिटमेंट जीअं तव्हां चओ था टेबल ते माण्हू नथो मिले। मां तव्हांखे ॿुधायां त VCA रजिस्ट्रार मुलाक़ात करण लाइ कलाकनि जा कलाक, जॾहिं मूं जहिड़े माण्हू आहे प्रोफेसर जेके सीनियर वेठा हुआ, मूंखे शर्म अचे थो इहा ॻाल्हि कंदे तव्हां टेलीविजन ते, मूं पघर निकिरंदा त हीउ छा मसइलो अंदरि वेही 3 पीस वारो हल कंदो VC, जेको हिन प्रोफेसर खे कलाक विहारे वेठो। पर उतां जा VC, उतां जा प्रेसिडेंट, उतां जा पेर ते बीठे, असां ॾिठा पेर ते बीठे, का बि अपॉइंटमेंट जी ज़रूरत कोन्हे, छाजी अपॉइंटमेंट, कमिटमेंट न आहे, कमिटमेंट मां ॿिया लफ़्ज़ इस्तेमालु नथो कयां, हिननि जी कमिटमेंट ख़तम थी वई, हिन में सचाई ख़तम थी वई, हिन में दिलेरी ऐं जुरत ख़तम थी आहे, हिननि में कुर्बानी ॾियणु ख़तम थी आहे। सुबुह जो VC खे निकिरणु घुरिजे, वण खां वठी शागिर्द ॾिसे, ऑफिस में 3 पीस पाते वेठो आहे, वरी अपॉइंटमेंट थो ॾे, इहे चोरनि जा। इवन कि तव्हां डॉक्टर्स जी माज़ा सां ॿुधाईंदो, काफ़ी हद ताईं मूं पाण बि इनिशी जो एक्सपीरियंस आहे। प्राइवेट क्लिनिक्स में वञो त पेशेंट्स जी लाइन लॻल हूंदी आहे, पंहिंजे टाइम जो वेट कंदा आहिनि, इंतज़ारु कंदा आहिनि, त ॾिसो त प्राइवेट क्लिनिक में 2-2 कलाक थी वेंदा आहिनि। ख़बर पवंदी आहे त डॉक्टर साहिबु अंदरि कंहिं को गेस्ट अचे त उन्हनि खे चांहि जी ऑफर करे, हा चांहि जी ऑफर करे छॾिया त वेही करे चांहि था पीअनि। उन ते अजीब लॻंदो आहे त जॾहिं तव्हांजा पेशेंट्स था ॿाहिरि वेठा आहिनि, तव्हां ॾिसी ॾिसां तव्हां इन ते छा चवणु चाहींदो? न बिल्कुलु, इहो मिसाल त तव्हां डॉक्टरनि ते ॾिनो आहे, पर हर पासे में थींदो आहे, हर जाइ ते, कई जाइनि ते ऑफिसिस में। चलो ठीकु आहे, इन ते डॉक्टर्स त पंहिंजी थोरा सीरियस थी वञनि त हिकिड़ा पेशेंट को तकलीफ़ में आया ॿार वेठा, बिल्कुलु डॉक्टर जी ज़िमेदारी बि घणी आहे, ऐं डॉक्टर सभिनी जे नज़र में बि आहे, ऐं डॉक्टर ते ॻाल्हाइण बि सवलो आहे सफ़ा। तंहिं करे ऐं सम्झां थो इहो ठीकु कोन्हे, हिकिड़ो माण्हू वेट कनि था त हू टाइम उन्हनि पेशेंट्स जो आहे, कंहिं बि डॉक्टर खे घुरिजे त हू हुनजी ज़ाती टाइम बि न आहे, छो तूं कमिटमेंट करे आयो आहे त भई 3 कलाक या 2 कलाक 4 कलाक जेको बि आहे, उहो माण्हू आयो आहे कलाकनि जा कलाक हुते वेट करे पियो, उनजे विच में इवन उनखे फ़ोन कॉल बि नाहे करणी आहे, लंबियूं फ़ोन कॉल्स करे छॾींदा आहिनि, या उनमें को फार्मा कंपनी वारो अची वियो या को ॿियो, त न बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे, ईअं न हुअणु घुरिजे। उन्हनि माण्हुनि हिकिड़ी अज़ियत मंदा गुज़रनि, हिकिड़ो अॻे तकलीफ़ में त ईअं न थियणु घुरिजे। हाँ, एतिरो ज़रूरु आहे त जेकॾहिं हू अहिड़े क़िस्म जी एक्टिविटी नथो करे, ऐं पोइ जेको ड्यू टाइम लॻे थो न उनखे हिकिड़े पेशेंट ॾिसण में, उन में माण्हू खे ख़बर करणु घुरिजे। ज़ाहिर हिकिड़े मरीज़ आहे, उनखे सम्झंदो, ॻाल्हि कंदो, बाक़ी जेकॾहिं अननेसेसरली आऊं त तेसिताईं चवां थो फ़ोन कॉल बि अटेंड न करणु घुरिजे। न न, यकीनन असां एग्ज़ैक्टली ॾिसो, पंहिंजनि ग़लतियुनि जो असां जेसिताईं एतिराफ़ न कंदासीं तेसिताईं कोन बहितर थींदो निज़ाम। पोइ डॉक्टर हुजनि, वकील हुजनि, हर शोबे जो माण्हू अचो त एतिराफ़ करियूं ऐं पोइ उनखे दुरुस्त करण जी कोशिशि कयूं। सिर्फ़ु एतिराफ़ जी त ईअं न आहे जेको ॻाल्हि ते स्क्रीन ते करे हलियो वञा, ऐं प्रैक्टिकली सुभाणे साईं या तव्हां को बि मूंसां मिलण अचे त उहे साॻियो उनखे कलाक ॿाहिरि विहारियां, पोइ इहो कोलो फैल जो तज़ाद आहे, ऐं अनफॉर्चुनेटली इहो असां में इलाही आहे। इनखे आम लफ़्ज़नि में चओ त इहो आउं सम्झंदुसि मुनाफ़िक़त आहे, त तव्हां ॻाल्हि हिकिड़ी था कयो, अमली तौर ते तव्हां ॿिए तरीक़े सां था कयो, इहा शइ निकिरी वञे त असां ठीकु थी वञूं हलिया। ॿाहिरी दुनिया जा साईं मिसाल ॾियनि पिया न त साईं हाँ ॾिसो, एपल्स एंड ऑरेंजिस गॾु कोन था थी सघनि, अनफॉर्चुनेटली असांजा सिस्टम्स ओड़ा डेवलप थिया कोन्हनि, थियणु घुरिजे। डिफेंड न कयो, सुठी ॻाल्हि जेकी आहे न उहा थियणु घुरिजे, ऐं छा डिफेंड न कयो, महिरबानी डिफेंड डिफेंड न कयो, सुठी ॻाल्हि खे एप्रिशिएट कयो। असांखे हक़ाइक़ जी दुनिया में सामाइन ॿुधनि था, हुकुमरान ॿुधनि था, एडमिनिस्ट्रेटर ॿुधनि था, उहे सुधरनि। सर असांखे हक़ाइक़ जी दुनिया में रहणु घुरिजे न, उहो ऐं कॾहिं त चवंदो न सुधरणु घुरिजे, ज़िमेदारी पूरी करणु घुरिजे, पर असांजो कंप्यूटराइज़ सिस्टम, असांजे ऑफिस जी हालत ओड़ी आहे। 43 साल खां ऑक्सफोर्ड नॉलेज सेंटर जंहिंजो डायरेक्टर प्रोफेसर टीचर पटे वालो पाण, तव्हां शाम जो हाणे फाटक ते अचो 210 ॿार आहिनि, तव्हां कोविड में गॾु नथा वेही सघो, मां हेठि वेठो हूंदो आहियां, जंहिंखे डिलीवर करिणो आहे उहो कंदो, जेको डिलीवर न करिणो आहे डॉक्टर सुलेमान चवाणी उहो न कंदो। हुन सिगा ठाही, तव्हांजी 82 कमरनि ते इस्लामाबाद में हॉस्टल आहे, उहो पाण बीठो हूंदो आहे, ब्रिक ॾिसंदो आहे त ब्रिक कहिड़ी आई आहे, सीमेंट जी बोरी किथे आई आहे, अॼु कमु छा थियो,
कराची में वञो हॉस्टल जे कमु कनि था ऐं गडाब में हुनजो पब्लिक स्कूल ॾिसो, सही जैकबाद में ॾिसो, सखर में ॾिसो, हुन ठाहियो। निसार सिद्दीकी हिकिड़ो ई माण्हू हो। जी 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 बिल्कुल ॾिसो ये जंहिं ठाही। एक्सेप्शनल शयूं आहिनि ऐं ये करणु घुर्जनि। ऐं त तव्हांजी बिल्कुलु निसार एग्री थो सिद्दीकी कयां, जी तव्हां पर ॾिठो असांखे हेॾी हक़ीक़त जी दुनिया में बि रहणो हूंदो पंहिंजे हालात जे मुताबिक़। ईअं न आहे त असांजा हालात ख़राब आहिनि त हाणे असां हुनखे बहितरी न कयूं। ऐं ईअं हरगिज़ नथो चवां, तव्हां मुंहिंजी ॿुधण वारा बि सम्झी सघनि था त मुंहिंजो इंटेंशन छा आहे ऐं कहिड़े नमूने सां ॻाल्हि पियो कयां। असांखे बहितरी तरफ़ वञणु घुरिजे, पर हरूभरू ईअं बि न आहे त असां क्रिटिक्स बराए क्रिटिक्स कयूं। हिकिड़ी तनक़ीद बराए इस्लाह ॻाल्हि खे सोलो कयां त ॾिसो त पंहिंजा आङुरियूं कॾहिं बि बराबरि कोन हूंदियूं आहिनि। हर कंहिंखे पंहिंजे हवाले सां को यकीननि सभु डॉक्टर सां कोन हूंदा, सभु कंहिं इवन की घर में बि फर्ज़ जेके हूंदा आहिनि उहे डिफरेंट माइंड हूंदा आहिनि। कंहिंजी साइकोलॉजिकल बि हूंदी आहे, कंहिंजी साइकोलॉजिकल हिकिड़े पंज भाउ भेण आहिनि, उन में बि डिफरेंस कंहिंजा रूल्स हूंदा आहिनि। पर बहितर को बहितर चयो त असां सुठो करण जी कोशिशि ॾिसो हाणे ॾिसो माहौल हिकिड़ो ठही वियो अहिड़ो, तव्हां हिकिड़ो अर्ज़ु कयां, तव्हां वरी चवंदो त डिफेंड थो करे। ॻाल्हि इहा त हिकिड़ो डॉक्टर आहे, ठीकु आहे, डॉक्टर वेठो आहे, हू इलाज पियो करे। हाणे हिकदमि हिकिड़ो अची वियो लिको मरीज़, हिकिड़ो छोकिरो आयो आहे, एक्सीडेंट थियो आहे हुनजो, ठीकु आहे, रोड ट्रैफिक एक्सीडेंट में हू अची वियो आहे। अच्छा, उन डॉक्टर ताईं पहुतो आहे ऐं डॉक्टर हुनखे बचाए न सघियो आहे। हिकदमि असां छा कंदासीं, शीशा तोड़ींदासीं, डॉक्टर जे गिरेबान में पकड़ींदासीं, हीअ कंदासीं। ऐं क़तन नथो चवां त को डॉक्टर फ़रिश्ता आहिनि ऐं डॉक्टर सभु सुठा आहिनि, न, उनखां ग़फ़लत थी हूंदी। पर थोरो 5 मिंट पोइ हलिया वञो न, उन छोकिरे वन व्हीलिंग कई हूंदी, उन छोकिरे हाई स्पीड सां मोटरसाइकिल हलाई हूंदी, उते केरु कंहिंखे ज़िम्मेवार कोन थो करे। ठीकु आहे, असां ईअं चऊं था त न यार इहो एक्सीडेंट वारो जेकॾहिं अमेरिका में वञे त बची पिया, ईअं न कयूं न। हाणे ट्रैफिक जा बि रूल्स आहिनि, माना ऐं पाण जॾहिं हाणे ख़ैर सां गाॾी ड्राइव करे शुरू कंदा आहियूं, बाइक्स में जेके आहिनि सभु खां वधीक माना गैर ज़िम्मेदार मूंखे उहे लॻंदा आहिनि। हुननि जी मतिलबु इहा रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे त असां अगरि रोड ते हलूं था त सॼी ज़िम्मेदारी ॿियनि जी आहे। असां हलूं था त असांखे प्रोटेक्ट करणु, असांखां परे थियणु, असांखे जाइ ॾियणु। त उहो बाइक सां चवंदा त असांजो भला पैदाइशी को हक़ आहे अगरि उहो बाइकर कोई पंहिंजी बाइक में वेहे थो, इन हवाले सां त वाक़ई ओवरऑल सिविक सेंस डेवलप थियणु खपे। असांजो समाजी शऊर जेको आहे ओवरऑल अचे, हर माण्हू पंहिंजी ज़िम्मेदारी महसूसु करे पोइ कजे। बाक़ी रही ॻाल्हि आहे, उस्ताद, टीचर, डॉक्टर, इहे यकीनन वॾा शोभा आहिनि, इन्हनि जी वॾी ज़िम्मेदारी आहे। ऐं चवंदो जेकॾहिं हिन में को अचे थो ऐं शागिर्दनि खे चवंदो बि आहियां, पढ़ाईंदो बि आहियां त भई तव्हां इहे अचो था त हीअ ईअं आसान ॻाल्हि कोन्हे। हू कोन चवंदा है ये इश्क नहीं आसान, बस इतना समझ लीजिए एक आग का दरिया है और डूब के जाना है। त माण्हू ईअं था सम्झनि डॉक्टर थियासीं त बसि हाणे असां ग्लैमर अची वियो, पैसा असीं कसाई उहो ई चवंदा आहिनि माण्हू असांखे त इहे एॾा सारा पैसा कमाईंदा, ठठ थींदा। ईअं न आहे, ईअं न आहे, ईअं न आहे, ईअं न आहे। इहो हिकिड़ी एस्पेक्ट आहे न, इन जी जेको ब्राइटर एस्पेक्ट बि त ॾिसो न तव्हां, त हू के मरला गुज़री करे डॉक्टर छो थिया, इहो ख़्यालु कीअं कहिड़ी माना को इंस्पायर थियो या वालदेन जी ख़्वाहिश हुई? तव्हां वकील बि थी सघो पिया, इंजीनियर बि थी सघो पिया, टीचर बि थी सघो पिया, माना ॿिए हवाले सां माना प्राइमरी लेवल जे हवाले सां टीचर बि थी सघो पिया। न हिते आऊं जेकॾहिं हक़ीक़त पसंदी जो मुज़ाहिरो कयां त बचपन में त इहा कोन हूंदी आहे ख़बर त भई कहिड़ो शोबे जो वञिजे, पर पोइ जॾहिं 9th 10th जे लेवल ते पुॻासीं, हाणे प्री मेडिकल ऐं प्री इंजीनियरिंग जो डिसीजन करण जो वक़्तु आयो, त मुंहिंजे दिलि में इहो हूंदो त यार मतिलबु आउं कुझु डिफरेंट कयां, कुझु वॾे लेवल ते कयां, कुझु ख़ासि कयां, माण्हुनि जी ख़िदमत कयां। ऐं ज़ाहिर आहे हुन में असांजे बैकग्राउंड नॉलेज जो बि हूंदो, उस्ताद पेरेंट्स बि इहो असांखे ॿुधाईंदा रहंदा हुआ त बाबा डॉक्टर वॾा थींदा आहिनि, अज़ीम हिकिड़ो पेशो आहे, नो डाउट उनमें जॉब्स बि मिलनि थियूं, हीअ बि इंसेंटिव आहे। ईअं न को चवे त न बसि मूं बचपन खां ई अज़ीम थियणु चाहियो पिए, ईअं कोन हूंदो आहे। मुख़्तलिफ़ बैकग्राउंड हूंदा आहिनि, पोइ मिली करे तव्हांजी थॉट हिकिड़ी जनम वठंदी आहे। काफ़ी आइडियल पर्सनैलिटी बि चेंज थींदी रहंदियूं आहिनि, त मूंखे इहो ख्वाहिशूं बि चेंज थींदियूं इन करे हो। ऐं अच्छा पोइ वरी उन डॉक्टर थियण खां पोइ वरी मूं पब्लिक हेल्थ जेका जॉइन कई न, उनजो इहो आहे त भई उहो साईं वारी नूनारी साहिब वारी ॻाल्हि जेको शुरू में ज़िक्र थियो त भई उन जेको असांजो दोस्त न्यूयॉर्क खां आयो सिंधी लैंग्वेज फेस्टिवल SLF में, उन इहो चयो त भई महिरबानी करे तव्हां इस्पतालूं खोलण जे बजाए तव्हां बचाव जूं ॻाल्हियूं वधीक करियो। यानी कोरोना बि आहे न, कोरोना खे बि असां इलाज त हुनजो अञा ताईं कोन दरियाफ़्त थी सघियो आहे। शुक्र त वैक्सीन अची वई आहे, माना बचाई करे सघूं था। अहिड़े नमूने खां असां बीमारियुनि खां बि बचा, त मूं बचा जो शोबो वरितो, बचा जो शोबो इन करे वरितो त जीअं माण्हू बीमारी घटि थियनि, उन्हनि खे बहितर सिहत जी तरफ़ वञण जी उन्हनि खे ॻाल्हियूं ॿुधाइजनि, इम्प्रूव कजे, इन करे डॉक्टर थियण जो शौक़ु पैदा। अच्छा राज साहब, इस्तांबुल घुमी आयो त कहिड़ी ख़ूबसूरत जॻह तव्हांखे पर्सनली वणी, कहिड़ी जॻह ते तव्हांखे ख़ूबसूरत खाधे जो ज़बरदस्त ज़ाइको मिलियो, कोई वञणु चाहींदो त उहो उते वञी एंजॉय थी करे सघे? ॾाढो सुठो सुवाल कयो। इस्तांबुल सॼो सुहिणो आहे। इस्तांबुल ॿेड़ियुनि जो जहाज़ रानी जो, धरती ते हलंदड़ सवारियूं, ट्रेनूं, मेट्रो, 4 मेट्रो आहिनि, 4 किंग ट्रेन आहिनि, 4 ट्रालियूं आहिनि, हर वक़्तु हकियूं तकियूं आहिनि, 24 कलाक हलनि। ऐं इस्तांबुल शहर खे 3 समुंड आहिनि, मरमरा, ब्लैक, 3 समुंड जो मूंखे नालो ज़हन में नथो अचे, इहे 3 समुंड आहिनि। एशिया वारो हिसो हेॾां आहे त
यूरोप जो हिसो बिल्कुलु हेॾां वरी कदीको वेंदा हुए या तव्हां बास्फोरस वेंदा हुए इन्हनि खे इहे समुंड मिलाईंदा आहिनि तंहिं करे तव्हांखे शिपिंग करणी पवंदी हुई माना होॾे कदीको खां इस्तक़लाल वेंदा हुए छो हिकु ब्रिज आहे सही सही हिन ॾखिण वारी साइड आहे तव्हांखे ॿेड़ी वञिणो ॾाढो रंगीन हसीन हेॾो आहे ख्वाबनि जो शहर आहे इस्तांबुल ऐं इस्तांबुल जे लाइ उहो मार्क ट्वेन चयो त जेकॾहिं दुनिया में लंडन ऐं पेरिस न हुजनि हा त बि इस्तांबुल अंदरि लंडन बि ठहियलु आहे इस्तांबुल पेरिस बि ठहियलु आहे वॉशिंगटन बि ठहियलु आहे ऐं 2018 में 22 ॾींहुं ईरान जे सदर मूंखे घुरायो सदारती दौरो असां सदर सां मिलियासीं स्टार जनरल ख़िदमत कनि पिया जीअं डॉक्टर साहिब जी ॻाल्हि शेयर कयां त असां ओचितो जॾहिं वठी आया ॾिठोसीं त हीउ सदर असांजे अॻियां बीठो उथी बीह रही हथ नस काठी जो अथसि असां हैरान थी वियो असांखे ॾसियो कोन सीक्रेट हो मथां जहाज़ हलनि पिया 54 मुल्कनि जा डेलीगेशन रशियन ॾिठो त पंहिंजो निज़ाम ॾिसे स्टार जनरल बीठा पाणी ॾियनि पिया नंढड़ियूं कुर्सियूं पयूं कुर्सी वॾी कोन्हे नंढियूं नंढियूं काठियूं फर्स्ट क्लास ऐं मां जॾहिं घुमियो मोटी आयुमि वाइफ खे चयुमि पंहिंजो तेहरान में घरु हूंदो बाक़ी फेम जिथे वेंदो घर ठाहींदो मां चयो सॼी दुनिया असांजो घर पर जॾहिं इस्तक़लाल मां वियुमि इस्तांबुल हींअर टियों भेरो घर वठण जो उते इरादो कयुमि बल्कि नंढड़ो हिकु वरितो आहे ॻाल्हि इहा आहे त ॾाढो सुहिणो ऐं हसीन माण्हू ऐं वाहिद मुल्क आहे जिथे पाकिस्तान जे माण्हुनि सां प्यारु कंदो ऐं दुनिया में किथे बि प्यारु कंदे न ठम बाक़ाइदे रेस्पेक्ट कनि था अच्छा तुंहिंजे खाधनि जे हवाले सां कुझु ॿुधाए खाधा त एॾा हसीन आहिनि मां तव्हांखे ॿुधायां मां 36 ॾींहं रहियुमि त पेट में कॾहिं गुड़को न थियो मथे में कॾहिं सूर न थियो ब्लड प्रेशर न चढ़ियो जेका असां फ्रस्ट्रेशन लेवल आहे ॻाल्हाइण जी उहा कोन थी तमामु घणो ऐं मां तक़रीबन 9 kg लॉस कयो 11 बिकॉज़ ऑफ 30 खां 40 मील रोज़ानो हलंदा हुआसीं जेके हलंदा हूंदी जॾहिं निंड सफ़ा किरी पवंदा हुआसीं पोइ ट्रेन में पोइ पास हूंदी भली इन स्टेशन ते अॻिते गुज़री वेंदा ॾाढो हसीन मुल्क आहे घुमण जहिड़ो आहे सस्तो मुल्क अथव खाधो पाकिस्तान खां सस्तो आहे राश पाकिस्तान खां सस्तो पहिरीं पाण बि दुआ कयूं त पाण बि इस्तांबुल ज़रूरु वञूं सबके के तो तॾहिं पहिरियों जेके हर कंहिंजी ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि उन सां पूरी कंदो आहे महिनत कंदो आहे जी फाइम साहब अॼु प्रोग्राम सुबुह मनाइण में करे कीअं लॻो ॾाढी ख़ुशी थी मां वरी साॻियो ॿ ॻाल्हियूं शेयर कंदुमि न्यूयॉर्क करे डॉक्टर जी मास्क पायो लाज़मी तरह पाणी साफ़ पीओ घरनि में जेकॾहिं मिनरल न आहे काढ़े पीओ माउज़ चङो चयो वठो ऐं टियों हुक्मराननि खे गुज़ारिश कंदुमि त इहो असांजे जनाब मदरसनि ऐं मस्जिदनि जे ख़तीबनि ऐं मुअल्लिमनि खे मुदरसनि खे चवनि हिकिड़ो मिंट हर अज़ान खां अॻु या बाद में ज़बरदस्त वाकई इहे डिफेंस मैकेनिज़म जो अवेयरनेस थैंक यू फाइम साहब थैंक यू सो मच काफ़ी टाइम खां पोइ तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो लेकिन काफ़ी सुठी ॻाल्हि जेके तव्हां सां शेयर कयूं असां लेकिन असांजे व्यूवर्स बि हिननि खे जाए कयो हूंदो जी चक सर तव्हांखे कीअं लॻो हा ऐं ईअं चवंदुसि त यकीनन लॻो त बहितरीनु ऐं ख़ासि तौर ते अॼु पंहिंजी डिस्कशन बि ॾाढी ज़बरदस्त रही ऐं पर ख़ासि मैसेज इहो हूंदो त महिरबानी करे ॾिसो कोविड जी 3 लहर शुरू थी वई आहे कोविड खे संजीदगी सां वठो ऐं कोविड कॾहिं मतिलबु वञिणो न आहे हाणे असां सां गॾु रहंदो वञण जूं 2 सूरतूं आहिनि हिकिड़ो त हीउ वायरस दुनिया मां ख़तमु थी वञे जेको इलाही मुश्किल आहे मतिलबु नामुमकिन जे क़रीब आहे इहो मौजूदु रहंदो ॿियो इहो आहे त असांजी इम्यूनिटी एॾी थी वञे असांजो मुदाफ़ित निज़ाम जो उहो वायरस हुजे त बि असां बीमार न थियूं ऐं उनजो हल आहे वैक्सीन हिफ़ाज़ती टुको जेको हिन जो आहे कोविड जो इहो महिरबानी करे लॻायो इहो गवर्नमेंट जे तरफ़ां फ्री ऑफ कास्ट आहे आसान तरीक़ो आहे असां वरजाए चुका आहियूं 1166 ते तव्हां पंहिंजो CNIC नंबर मोकिलियो कराए वठो ऐं इनखे बराए महिरबानी वैक्सीन लॻण खां पोइ बि तव्हां सोशल डिस्टेंसिंग मास्क जो इस्तेमालु इहो ज़रूरु कयो ॾिसो हाणे असां रुॻो मास्क ते ॻाल्हाए पर पाण टे हींअर कोन पाए वेठा आहियूं उनजो सबबु इहो त असीं 2 खां वधीक फुट परे वेठा आहियूं ईअं जेकॾहिं तव्हां परे वेठा आहियो त तव्हां उन में वक़फ़ो करे बि सघो था पर गैदरिंग्स इंडोर अंदरि ऐं ॻुथियल आबादियुनि में उते महिरबानी करे इन जी ख़्यालु करो इन शइ जो न त थींदो ईअं जो वरी इहो इंतज़ारु न कयो त असांजो असांजे घर वारो अलाह माफ़ करे असांजी फैमिली मां कंहिं माण्हू खे को थिए पोइ वञी एतबार कयूं कोविड जो ईअं न कयो वैक्सीन कराए वठो तव्हांजो बचाव थी वेंदो त इंशाल्लाह सिहतमंद काफ़ी हवाले सां अवेयरनेस जे हवाले सां काफ़ी गुफ़्तगू थी जीअं वाक़ई सां सोचो त एंड ऑन द स्पॉट वरी वापसि उहा सूरत हाल न थी वञे जीअं अचानक सां पोइ थिए त हाणे छा कयूं ईअं कयूं अगरि वैक्सीन्स अवेलेबल आहिनि जीअं डॉक्टर साहब पाण इंजेक्ट कराए ॿुधायो त इन में को साइड इफेक्ट कोन्हे ऐं ख़ासि तौर ते हाणे जॾहिं स्टेप बाय स्टेप शुरू थियनि त जेके 60 या 60 खां मथे जेके बि असांजा सीनियर सिटीज़न आहिनि उहे इंजेक्ट कराए सघनि था तव्हां 16 तरीक़ो ॿुधाए चुका आहिनि लेकिन ख़ुदा रा जेको इहा कंदासीं त आहिस्ता आहिस्ता चलो कोरोना को जान छुटी पवंदी जॾहिं असां सुभाणे वरी मुलाक़ात थींदी इंशाल्लाह जेको आहे पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त दुआनि में यादि अल्लाह